ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। मेहनत समाप्त करे निरंतर योगी ठहो। 9391 जा महावाक्य आहिनि। अॼु दिल वारो बाबा ॿारनि जी दिल जी लग्न खे ॾिसी करे हर्षित था थियनि। दिल वारो बाबा ॿारनि जी दिल जी लग्न खे ॾिसी हर्षित था थियनि। अॼु जो मिलन दिलाराम बाप ऐं दिलरुबा ॿारनि जो आहे। दिलाराम बाबा ऐं दिलरुबा ॿारनि जो आहे। चाहे सम्मुख चाहे शरीर सां दूर, लेकिन दिल जे समीप आहिनि। चाहे सम्मुख आहिनि या शरीर सां दूर आहिनि, लेकिन बाबा जे दिल जे समीप आहिनि। दूर रहण वारा ॿार बि पंहिंजी दिल जी लग्न सां दिलाराम बाप जे सम्मुख आहिनि। अहिड़ा दिलरुबा ॿार जंहिंजी दिल सां बाबा जो ई साज़ बजंदो रहंदो आहे। अनहद साज़, हद जो न। अहिड़ा ॿार बाप जे हाणे बि नैननि में समायल आहिनि, जंहिंजे दिल में सदा बाबा बाबा जो अनहद साज़ बजंदो रहंदो आहे। मतिलबु बाबा हलो ईअं करो, बाबा हलो ईअं करो, न बाबा ई कराई, न हर ॻाल्हि में मतिलबु बाबा। देहभान, ख़ुदि जो अभिमान न। के देहधारी में उन्हनि जी आकर्षण न थींदी आहे। बसि बाबा बाबा बाबा। त अहिड़ा ॿार जेका आहिनि उहे बाबा जे नैननि में समायल आहिनि। उन्हनि खे बि बाप दादा विशेष यादि जो रिस्पॉन्ड करनि था। दिलाराम बाप जे दिल जे तख़्त नशीन सभु ॿार आहिनि। पोइ बि नंबरवार त चईंदासीं न। जीअं माला जा मणका त सभु आहिनि, लेकिन काथे 8 काथे 16,000 जो लास्ट दाणो चईंदासीं। मणका ॿिन्हिनि खे मणका त चईंदासीं, लेकिन अंतर केॾो पइजी वेंदो। 16,108 माला जेकी हूंदी उहो मतिलबु ओतिरा प्रिंसेस ठहींदा त्रेता अंत ताईं, है न। लेकिन सोचो काथे 8 जी माला जो दाणो, काथे 16,108 जी लास्ट दाणो, काथे 8 जी माला जो लास्ट दाणो या पहिरियों जो बि आहे, ऐं काथे लास्ट 16,008 जो। त इहो फ़र्क़ु छो पइजी वेंदो आहे? धारणा में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। मतिलबु जो बाबा चवनि था वो तव्हां बि करो था, ॿिया बि करनि था, लेकिन कंहिं परसेंटेज में करनि था, कंहिं विधि सां करनि था, दिलि सां करनि था, ज़बरदस्ती करनि था। इते फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। चईंदा मणका ॿिन्हिनि खे, लेकिन अंतर महान आहे। हिन नंबर जो आधार मुख्य स्लोगन ते आहे, पवित्र ऐं योगी ठहो। हिकु योग लॻाइण वारा योगी, ॿियो आहिनि सदा योग में रहण वारा योगी। टियों आहिनि योग द्वारा विघ्न हटाइण वारा, पाप मिटाइण जी महिनत में रहण वारा। हिकु त आहिनि योग लॻाइण वारा, भई जंहिंखे घड़ी घड़ी यादि करिणो पवंदो आहे बाबा खे। के श्वास नेचुरल बाबा जी यादि रहंदी आहे। त हाणे असांजी न नेचुरल बाबा जी यादि रहणी खपे। जीअं सम्झो हाणे बारिश थी पए त माण्हू सोचंदा, मथे कपिड़ा अगरि पिया हूंदा त सम्झो बारिश पइजी वई त असांखे पहिरियों केरु यादि आयो? अरे फलानी वञ, बारिश थी पए, या अरे बारिश थी पए जल्दी जल्दी लाहे अचो। या पहिरियों यादि आयो बाबा बारिश पइजी वई, हलो कपिड़ा लाहे अचो।
ईअं असां ख़ुदि खे चेक करो कि तव्हांखे छा थो यादि अचे। सम्झो बारिश पइजी वई, असां सोचो कि अरे बारिश पइजी वई, मतिलबु मां ख़ुदि, बाबा जी बि यादि न, ॿिए कंहिंजी बि यादि न, सिर्फ़ु लटनि जी यादि रही कि अरे बारिश थी पए, हलो 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 हलो, है न। हिकु थींदो आहे कि असां बाबा सां जुड़ियल आहियूं, बाबा हलो बारिश पइजी वई, बाबा चईंदे ई परमधाम अव्यक्त वतन में बाप दादा, परमधाम में शिव बाबा, अव्यक्त वतन में ब्रह्मा बाबा यादि अची वञूं, असां फटाफट बाप दादा सां गॾु कपिड़ा लाहे अचूं। टी ॻाल्हि हूंदी आहे कि इंसान खे, जेको सम्झो कि तव्हां चईंदा आहियो रोज़ु, अरे फलानी वञ मथे बारिश पइजी वई, कपिड़ा लाहे है न। त इहे तव्हांखे छा थो यादि अचे? भले तव्हां फलानी खे बि चओ था, लेकिन पहिरियों बाबा यादि आयो, बाबा बारिश पइजी वई, पोइ फलानी जी यादि अचे कि हा हुनखे चऊं लाहे अचे। अगरि असां कारण नथा वञी सघूं या हुनखे ड्यूटी ॾेई रखी आहे या हुनजी ज़िम्मेवारी आहे, जो बि आहे, त चेक करो ख़ुदि खे, पंहिंजे पाण खे। त बाबा अॼु असांखे चवनि था कि हिकु थींदा आहिनि योग लॻाइण वारा, ॿियो सदा योगी, टियों योग द्वारा विघ्न हटाइण वारा, पाप मिटाइण जी महिनत में रहण वारा, जेतिरी महिनत ओतिरो फल पाइण वारा। जीअं अॼुकल्ह जी दुनिया में हिकु आहे जो पूर्व जन्म जा भक्ति जे हिसाब सां किए हुए श्रेष्ठ कर्म जे आधार ते हद जी राजाई जो वरसो बिना महिनत प्राप्त कंदा आहिनि। अॼुकल्ह जी दुनिया में बि ॾिसो, कई माण्हू हूंदा आहिनि कि हिक खे त पंहिंजे पिछले जन्मनि जे हिसाब से, कर्मनि जे हिसाब सां वेठे वेठे थो मिले, पूर्व जन्मनि जे भक्ति जे हिसाब सां किए हुए श्रेष्ठ कर्मनि जे आधार सां हद जी राजाई जो वरसो बिना महिनत मिली वञे। हिते बि काथे काथे थींदो आहे न, कोई ॿार त बिना महिनत पढ़ाई में अॻियां निकिरी वेंदो। त बाबा चईंदा आहिनि न, जंहिं पंहिंजे पिछले जन्मनि में कंहिंखे विद्या दान कई हूंदी, या सुठो पढ़ियलु लिखियलु हूंदो, या सुठो दुआयूं वठल वारो हूंदो, त हुनखे हिन जन्म में विद्या सहज पढ़ाई सम्झ में ईंदी ऐं अॻियां वधी वेंदो। कंहिंखे वेठे वेठे पैसा कमाइण जो पैसा था ईंदा अचनि, वेठे वेठे। केरु वीचारो महिनत करे बि पंहिंजे घर खे नथो हलाए सघे। त इहे कीअं थींदो आहे? इहे असांजे पिछले जन्मनि जे कर्मनि जे हिसाब सां थींदो आहे। हिन जन्म में बि थींदो आहे, लेकिन जो असांजे पिछले जन्मनि जो खातो आहे, जेतिरियूं दुआयूं असां वठल आहियूं, है न, सम्झो असां पिछले जन्मनि में पूरो कर्म करे आया आहियूं, कंहिंजी बदुआ वठंदे वठंदे असां शरीर छॾियो, है न, त उन्हनि जो जीवन त केॾो कठिन हूंदो हिन जन्म में, छो जो हुन वटि पिछले जन्मनि जो बोझ ई एॾो आहे। ऐं जेका पिछले जन्मनि में सुठा कर्म करे आया हूंदा, ॿियनि जी दुआयूं वठी आया हूंदा, अञा बि माण्हू उन्हनि खे यादि करे दुआयूं ॾींदा आहिनि। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कोई इंसानु शरीर छॾे हली वेंदो आहे, लेकिन अञा ताईं माण्हू सोचंदा आहिनि कि भलो थिएसि हुन इंसान जो, मूंखे इहे करे ॾेई वियो, जाॾे बि वञे सुखी रहे, है न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, माण्हू सोचंदा आहिनि न कि उहा त जाॾे बि उहा आत्मा वई हूंदी, ॾाढी सुखी हूंदी, मूंखे एॾो सुख ॾेई वई आहे। त इहे बि ॾिसो, आत्मा काॾे वेंदी थोरी आहे, हिते ई आहे। तव्हां हुनजे लाइ दुआ कंदव, हुनखे हुन जन्म में मिली वेंदो दुआ, हुनजे कारण उहा अञा बि वेठे वेठे बिना महिनत जे पंहिंजे जीवन में हलंदी हूंदी। त इहे सभु कर्मनि जी गति। त बाबा चवनि था, हिकु त थींदो आहे कि असांजे हिन जन्म जे खातो भक्ति जे हिसाब सां किए हुए श्रेष्ठ कर्म जे आधार सां हद जी राजाई जो वरसो बिना महिनत पाईंदा आहिनि। वर्षे जे अधिकार सां प्राप्त आहे
हिन कारण राजाई जो नशो स्वतः ई रहंदो आहे। यादि न करिणो पवंदो आहे कि मां राजकुमार आहियां या राजा आहियां, है न। उन्हनि खे यादि न करिणो पवंदो आहे, छो जो आहिनि ई नेचुरल स्मृति संपत्ति जी प्राप्ति रहंदी आहे। अॼुकल्ह त राजायूं आहिनि न, लेकिन इहे द्वापर जे आरंभ जी ॻाल्हि आहे, सतोगुणी भक्ति जे समय जी ॻाल्हि आहे। इहे नंबर 1 ॿार, अहिड़ा नंबर 1 ॿार स्वतः योगी जीवन में रहंदा आहिनि। ईअं ई जीअं उहो नेचुरल पंहिंजी उन वर्से जे यादि में रहंदा आहिनि न भक्ति मार्ग में, ईअं ई हाणे कई ॿारनि खे नेचुरल यादि हूंदो आहे। नंबर 1 ॿार स्वतः योगी जीवन में रहंदा आहिनि। उन्हनि खे स्वतः यादि रहंदो आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, मां बाबा जो ॿारु आहियां, है न। नंबर 1 ॿार स्वतः योगी जीवन में रहंदा आहिनि। प्राप्ति जे भंडार वर्से जे आधार सां सदा भरपूर रहंदा आहिनि। त उन्हनि जे जीवन में प्राप्ति रहंदी आहे, छो जो उन्हनि खे स्वतः यादि रहंदो आहे कि मां कंहिंजी संतान आहियां, शिव बाबा जी। वैसे त बाबा चईंदा आहिनि सर्व संबंध सां यादि रखो, लेकिन मुख्य संबंध त असांजो बाबा जो आहे न, है न। त इहे यादि रखो कि असां आत्मा आहियूं, बाबा जी संतान आहियूं। त प्राप्ति जे भंडार जे आधार सां सदा भरपूर रहंदासीं, महिनत न कंदासीं। अॼु सुख ॾियो, अॼु शांती ॾियो, संकल्प जो बटन दबायो ऐं खान खुली वेंदी। सदा संपन्न रहंदा, सदा योग युक्त, योग लॻल ई रहंदो कंहिंजो, जंहिंखे स्वतः ई बाबा जी यादि रहंदी। उन्हनि जे लाइ जीअं उन बाबा पहिरियों ॿुधाई न, जंहिंखे स्वतः ई यादि रहंदी आहे मां राजकुमार आहे, राजा आहियां, त उनजी चाल चलन केॾी सुठी, मतिलबु केॾी रॉयल हूंदी। हीअं न सिर्फ़ु पैसा ख़र्च करण थी, लेकिन उनजो बोल चाल व्यवहार बि ओड़ो हुजिणो खपे। हीअं ई अगरि असांखे स्वतः ऐं सहज यादि रहे थो कि मां आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां, त असांजो चाल चलन व्यवहार सभु बाबा जहिड़ो हूंदो, सभिनि में संपन्न, सर्व गुण, सर्व शक्ति, सर्व ज्ञान में संपन्न आत्मा हूंदासीं, छो जो असां बाबा जी संतान आहियूं। ॿियो नंबर बाबा अॼु ॿुधाइनि था, ॿिए नंबर में योग लॻाइण वारा। उहे ईअं आहिनि जीअं अॼुकल्ह जा बिज़नेसमैन, सहज वारा, जीअं अॼुकल्ह जा राजकुमार। वैसे अॼुकल्ह आहिनि न, लेकिन जेका बि हुया द्वापर युग में, मतिलबु सहज यादि। योग लॻाइण वारा मतिलबु बिज़नेसमैन, जीअं अॼुकल्ह जा बिज़नेसमैन न कॾहिं ॾाढो कमाईंदा आहिनि, कॾहिं घटि कमाईंदा आहिनि, पोइ बि खज़ाना रहंदा आहिनि उन्हनि वटि। कमाई जो नशो रहंदो आहे, ख़ुशी बि रहंदी आहे, लेकिन निरंतर हिकु रस न रहंदा आहिनि। कॾहिं ॾिसो त ॾाढो संपन्नता जो स्वरूप हूंदो, कॾहिं हाणे ॿियो खपे जो संकल्प महिनत में लॻाईंदा। सदा संपन्न, सदा हिकरस न हूंदा, सदा स्वयं सां संतुष्ट न हूंदा। ये योग लॻाइण वारा आहिनि। लॻाइण वारा अर्थात टुटंदो तॾहिं पोइ लॻाईंदा न, है न। जीअं बिज़नेसमैन जो पैसो, वैसे त ॾिसो अगरि सभिनि जो उहो कमाईंदो वञे, रोज़ु अगरि हुनजी ओतिरी इनकम रहे, हीअ त थी न सघंदो आहे। बिज़नेस में कॾहिं घाटो कॾहिं फ़ाइदो थींदो ई आहे, लेकिन हीअं न अॼु घाटो पइजी वियो त हुननि वटि पैसे जी कमी थी वई, न। पैसे जी कमी त बि पैसो त हुननि वटि रहंदो ई आहे,
लेकिन अॼु त घाटो पइजी वियो न। ये न अॼु घाटो पइजी वियो त उन्हनि खे कल्ह रोटी खाइण लाइ न मिलंदी। उहो त उन्हनि जी बैंक बैलेंस त भरियल आहिनि, पर जेतिरो अॼु जमा थियणो हुयो ओतिरो त न थियो न, है न। त ईअं ई योग लॻाइण वारा मतिलबु कि कॾहिं उन्हनि जो योग लॻंदो, कॾहिं न लॻंदो। पर जॾहिं न लॻे तॾहिं बि उन्हनि वटि शक्ति रहंदी आहे। जीअं सम्झो तव्हां ॾाढनि समयनि खां योग लॻाईंदा आहियो, अॼु अगरि तव्हांजो योग न बि लॻियो, तव्हांजो सुठो अमृत वेलो या जो बि तव्हां कंदा आहियो उहो न थियो, त बि तव्हां में शक्ति त आहे। अगरि तव्हां हुन ॻाल्हि खे यादि करे दिलि शिकस्त न थियो त तव्हां में शक्ति त आहे न, है न। उहो तव्हां दिलि शिकस्त थींदा त तव्हांखे ॿियो शक्ति कम थी वेंदी, हुन में घटि थींदी वेंदी। इन करे बाबा चईंदा आहिनि पश्चाताप बि ज़्यादा न करो। अॼु अगरि तव्हांजो कंहिं बि कारण सां योग न लॻियो, तव्हां हुनजो कारण ढूंढियो, निवारण कयो, कल्ह खां टेंशन ॾिजो। लेकिन अगरि तव्हां सॼो ॾींहुं हुन ॻाल्हि जी सोच में ई हली वियो कि मुंहिंजो योग सुठो न लॻियो, अॼु मूंखे हीअं थियो, त सॼो ॾींहुं बि ख़राबु थी वियो। सुबुह जो बि प्राप्ति न, हाणे बि प्राप्ति न, ऐं जमा की हुई शक्ति बि असां पश्चाताप में ख़तमु था कंदा वञूं। त हीअ ग़लती कॾहिं बि न करणी आहे, है न। अगरि सम्झो कंहिंजो कल्ह घाटो थियो हुजे ऐं उहो अॼु सॼो ॾींहुं पंहिंजो हुन में ई बिताए छॾे कि कल्ह मुंहिंजो अॼु एतिरो घाटो थियो, त उहो अॼु कमाई न करे सघंदो, त कल्ह जो बि नुक़सानु, अॼु जो बि नुक़सानु, है न। त ईअं ई अगरि असांजी कंहिं ॾींहुं अमृत वेला सुठो नथो थिए, मिस थो थी वञे, नुआ शाम सुठो, या कंहिं ॾींहुं कोई बि कारणे तव्हां कोई श्रीमत खे पालन न बि कयो, वैसे त रोज़ु करिणो आहे, न बि कयो, या नेमीनाथ जीअं कयो, या ज़बरदस्ती कयो, त यादि रखिजो कोई ॻाल्हि कोन्हे, कल्ह खां मां हिन खे करेक्ट कंदमि, बसि अॼु खां मां ईअं न कंदमि। त उहो तव्हांजो हिकु सेकेंड में तव्हां फुल स्टॉप लॻायो त जमा थी वियो। बाबा खे सॉरी चओ, फुल स्टॉप लॻायो, कल्ह जे लाइ कल्ह खां ॿियो ध्यान में रखी हलो त उहो तव्हांजो जमा थी वेंदो, है न। हिन रीति ये बिज़नेसमैन थींदो आहे, ये थींदो आहे योग लॻाइण ऐं टुटण वारा। त योग लॻाइण ऐं टुटण वारा कीअं आहिनि, जीअं त अॼुकल्ह जा बिज़नेसमैन हूंदा आहिनि। त बाबा जैसा चवनि था, ये ॿी ॻाल्हि बाबा ॿुधाई। टियों ॻाल्हि आहे, जीअं अॼुकल्ह जे नौकरी करण वारा आहिनि न, कमायो ऐं खायो। बाबा चई न मां 3 प्रकार जा ॿार ॾिठा, हिकु त निरंतर योगी, हिकु योग लॻाइण वारा, टिया योग द्वारा विघ्न हटाइण पाप मिटाइण जी महिनत करण वारा। टियों बाबा ॿुधाइनि था, टिया ॿार जेका योग लॻाए करे विघ्न मिटाइण ऐं महिनत करण वारा ॿार आहिनि, पाप मिटाइण जी महिनत करण वारा ॿार कंहिं वांगुरु आहिनि, जीअं अॼुकल्ह जी नौकरी करण वारा। कमायो ऐं खायो, जेतिरो कमायो ओतिरो आराम सां खाधो, है न। जेतिरो कमायो ओतिरो आराम सां खायो, लेकिन स्टॉक जमा न थींदो। भई अॼु योग लॻायो, अॼु जो ॾींहुं सुठो वियो, मतिलबु उन अॼु जे ॾींहुं ई बाबा जी शक्तियुनि खे यूज़ करे छॾी, वरी कल्ह योग लॻायो, वरी शक्ति खे यूज़ करे छॾी। त महिनत जे कारण कॾहिं दिलि शिकस्त, कॾहिं दिलि ख़ुशि थी वेंदा आहिनि, सदा नचण वारा न हूंदा आहिनि। ईअं 3 प्रकार जा बाबा ॿार ॾिठई। कहिड़ा कहिड़ा ॿार ॾिठई? हिकु त नेचुरल स्मृति वारा, हिकु स्मृति लाइण वारा, टिया हुया अॼु लायो, शक्ति मिली, यूज़ कयो, वरी कल्ह यादि करिणो पई। जीअं भक्ति मार्ग में थींदो न, भई सुबुह जो भक्ति कई, ॾींहुं सुठो वियो, वरी शाम जो कयो त राति सुठी वई।
है न। बाप चईंदा आहिनि सभिनि खे वरसे में सर्व प्राप्तियुनि जो खज़ानो मिलियो आहे। अधिकारी बि आहियो, नेचुरल योगी बि आहियो, नेचुरल स्वराज्यदारी बि आहियो, बाबा जे खज़ाने जा मालिक सो बालक बि आहियो, त एतिरी महिनत छो कंदा आहियो। बाबा चवनि था अगरि सर्व प्राप्तियुनि जो खज़ानो बि तव्हां वटि आहे, सर्व प्राप्तियुनि जो खज़ानो बि तव्हां वटि आहे, अधिकारी भी आयो, नेचुरल योगी भी आयो, नेचुरल स्वराज्यदारी भी आयो। अधिकारी आयो न, बाबा जी संतान ये अधिकार समझदा आहियो। भले असांखे ॾिसो अधिकार भी नंबरवार हूंदो आहे न। जेका ॿार बाबा जो सभु चयो मञदा हूंदा, वो सोचदा हूंदा असां उन्हनि जे अधिकार जो नशो ज़्यादा हूंदो। जेकी जेतिरी धारणा करे सघंदा आहिनि वो हुन हिसाब सां बाबा ते अधिकार जताईंदा हूंदा। ये वही थी वियो न जीअं लौकिक माउ बाप ऐं ॿार आहिनि। हाणे कोई ॿार अगरि पंहिंजे माउ पीउ जो हर चयो मञे त हुनजो त स्वतः ई अधिकार जास्ती हूंदो न माउ पीउ जे मथां। कोई ॿार नंबरवार हूंदा आहिनि, कोई घटि मञे त उहो हुन हिसाब सां ई पंहिंजे माउ पीउ सां हलंदो। कोई हुन खां घटि हलंदो त उहो हुन हिसाब सां ई हलंदो, है न। त हिते बि ईअं ई आहे, विश्व बाबा असांखे जो चवनि था, जीअं चवनि था असां उहो कंदा हलूं त नेचुरल असांजो बाबा जे मथां अधिकार थी वेंदो आहे। बाबा जी प्रॉपर्टी जे मथां अधिकार थी वेंदो आहे, भले असां चऊं न चऊं, लेकिन नेचुरल थी वेंदो आहे। त बाबा चवनि था तव्हांखे सर्व प्राप्तियुनि जो खज़ानो मिलियो, अधिकारी आयो, नेचुरल योगी आयो, नेचुरल स्वराज्यदारी आयो, बाबा जे खज़ाने जा बालक सो मालिक आयो। त एतिरी महिनत छो कंदा आहियो। मास्टर रचता और नौकर जे समान मेहनत करे, ये छो भई तव्हां नेचुरली असांखे यादि रहे न भई असां सुबुह जो उथी करे अमृत वेलो त रोज़ ई करिणो आहे, लेकिन माण्हू सोचदा आहिनि अरे अॼु अमृत वेलो सुठो न वियो त सॼो ॾींहुं ईअं हली वियो। मतिलबु कि उहो कमाइणो, रोज़ु कमाइणु, रोज़ु खाइण वारी आत्मा आहे, है न। त रोज़ु कमाइणु, रोज़ु खाइण वारी आत्मा उहो जमा न कंदी आहे। जमा कीअं करे सघंदा आहियूं, जॾहिं असां सेवा कंदा आहियूं, ॿियनि जी दुआयूं वठंदा आहियूं, है न। सम्झो असां वटि 10 रुपया आहिनि, हाणे 10 रुपया ई असां ख़ुदि जे लाइ अॼु वठी करे खाई छॾियो त असांजो जमा थींदो। असां सोचूं चलो 10 रुपया आहिनि, एतिरा मां कल्ह जे लाइ रखां थी, एतिरा मां अॼु यूज़ करां थी। अॼु यूज़ पंहिंजे लाइ बि कयो, ॿिए जे लाइ बि कयो। 10 रुपये में त कुझु बि न थींदो। इन हिसाब सां मतिलबु अॼु जे ज़माने में मतिलबु 1000 रुपया सम्झो, है न। तव्हां वटि अगरि 1000 रुपया आहिनि, तव्हांखे रोज़ु 1000 रुपयो मिले थो ऐं तव्हां रोज़ु 1000 रुपयो यूज़ था करियो, उन ॾींहुं यूज़ करे उहो बि ख़ुदि जे लाइ, ॿिए जे बारे में नथा सोचो, त छा थींदो कि तव्हां न जमा कयो, न ॿियनि जे मथां यूज़ करे उन्हनि जी दुआयूं वरितियूं। भई तव्हां वटि 1000 रुपयो आहे त तव्हां उनखे उन मां थोरो अॼु जमा करो ऐं जेको तव्हां यूज़ था करो उहो ख़ुदि जे लाइ बि करो त ॿियनि जे लाइ बि करो, ताकी उन्हनि जी तव्हांखे दुआयूं मिलनि, है न। त ईअं भई अॼु असां अमृत वेलो कयो, असांखे शक्ति मिली, हाणे सॼो ॾींहुं जो शक्ति आहे उन में मां पंहिंजा ख़ुदि जा ई विघ्न मिटाइण में लॻियमि या ॿियनि खे बि दुआयूं ॾिनियूं, मनसा शुभ भावना कई, वाचा सेवा कई, कर्मणा सेवा कई, मतिलबु सॼो ॾींहुं बि बाबा यादि रहनि, है न। बाबा यादि हुजनि ऐं असां कर्म था करूं त सम्झो तव्हांजो पोइ जमा थींदो, है न। त सम्झो त तव्हांजो पोइ जमा थींदो। त बाबा असांखे चवनि था
बाप जे खज़ाने जे बालक सो मालिक आहियो, त एतिरी महिनत छो कंदा आहियो? मास्टर रचता ऐं नौकर जे समान महिनत करे, इहे छो? जीअं उहे 200 कमाईंदा आहिनि, 200 खाईंदा आहिनि, 2000 कमाइनि, 2000 खाईंदा, वैसे 2 घंटा योग लॻाईंदा, 2 घंटा उनजो फल वठंदव। अॼु 6 घंटा योग लॻाए, 4 घंटा योग लॻायो, इहे छो? वारिस कॾहिं ईअं न चईंदो कि 2 ॾींहंनि जी राजाई आहे, 4 ॾींहंनि जी राजाई आहे। सदा बाप जा ॿार सदा खज़ाने जा मालिक आहिनि। सदा बाप जा ॿार सदा खज़ाने जा मालिक आहिनि। चइण बाबा ऐं करण यादि जी महिनत, ॿई ॻाल्हियूं हिक जे विपरीत आहिनि न। सदा इहे स्लोगन यादि रखो, मां हिकु श्रेष्ठ आत्मा, बाबा जो बालक सो मालिक आहियां। सर्व खज़ाने जे अधिकारी आत्मा आहियां। बाबा जी सर्व खज़ाननि जी अधिकारी आत्मा आहियां। खोया पाया ये खेल न करो। जो पाइणो हुयो उहो पाए वरितो, पोइ खोइण पाइण छा आहे? न त इहे गीत खे बदिली करो, पायो था उहे अधिकारी जा बोल न हूंदा आहिनि। अधिकारी जो बोल हूंदो आहे जो पाइणो हुयो उहो त पाए छॾियो, ॿियो छा खपे असांखे। संपन्न बाप जा बालक त सागर जा ॿार थिया न। हाणे छा कंदव? निरंतर योगी ठहो। मां केरु आहियां? हम सो ब्राह्मण सो देवता, उहा हम सो क्षत्रिय सो देवता। छा ठहिणो आहे तव्हांखे? ब्राह्मण सो देवता ठहिणो आहे या क्षत्रिय सो देवता ठहिणो आहे? बाबा पुछनि था, ब्राह्मण सो देवता ठहिणो आहे या लड़ाई कंदे कंदे देवता ठहिणो आहे? ब्राह्मण मतिलबु सदा बाप जी छत्रछाया, बाबा जी हर श्रीमत के पालन करण वारा। बाप दादा खे ॿारनि जी महिनत ॾिसी करे तरस ईंदो आहे। राजा जे ॿार नौकरी करनि, इहो शोभंदो आहे? न शोभंदो आहे न। इन करे मालिक ठहो। मालिक कीअं ठहींदव? सदा स्मृति रहे। नौकरी करणु मतिलबु वारा मतिलबु हा भई मां एतिरो घंटो योग लॻायो, एतिरो कयो, ईअं कयो, लेकिन असांखे त सदा ई बाबा जी यादि रहणी आहे। सदा ई बाबा जी यादि रहंदी त सदा ई शक्तिशाली गुणवान ज्ञानवान रहंदासीं। सदा ई शक्तिशाली गुणवान ज्ञानवान त सदा ई सर्व ते विजय प्राप्त करण वारा। सदा मालिक कि अॼु त सिर्फ़ु पार्टियुनि सां ई मिलण आया आहिनि, लेकिन मुरली शो हली इन जो बि राज आहे। अॼु ॾाढा महावीर ॿार बाबा खे खिचनि पिया। बाप दादा अॼु उन्हनि खे सम्मुख रखी मुरली हलाइनि पिया। त ॾिसो मुरली बि कंहिंजे लाइ हलंदी आहे? जो बाबा जा महावीर ॿार हूंदा आहिनि, है न। बाबा जो जेका ज्ञान रत्न हूंदा आहिनि उहो वेस्ट न वञनि न। हाणे जो सिर्फ़ु सेवा करण ई आया आहिनि या मिलण ई आया आहिनि, उन्हनि खे एॾो ज्ञान ॾेई करे छा करूं? पर जेके सिखणो आहे उन्हनि खे, उन्हनि जे लाइ बाबा मुरली अर्थात ज्ञान जो खज़ानो। देश विदेश जा ॾाढा महावीर ॿार यादि करनि था। बाप दादा बि अहिड़े ॿार, अहिड़े सेवाधारी आज्ञाकारी स्वत योगी ॿारनि खे विशेष यादि ॾियनि पिया। मधुबन निवासी विदेशी ॿारनि खे बि जो ॾाढा स्नेह जा चातुक ठही मुरली ॿुधण जे सदा अभिलाषी रहंदा आहिनि, अहिड़े सर्विसेबल लवफुल लवलीन ॿारनि खे बाप दादा विशेष यादि पिया ॾियनि था।
मधुबन निवासी विदेशी ॿारनि खे बि जो ॾाढा स्नेह सां चातरक ठही मुरली ॿुधण जी सदा अभिलाषी रहंदा आहिनि, अहिड़े सर्विसेबल लवफुल लवलीन ॿारनि खे बि बाप दादा जो विशेष यादि पिया न। मुरली मतिलबु ज्ञान जो खज़ानो, पूरे 84 जन्मनि जो ज्ञान असांखे पापा ॾींदा आहिनि। अगरि सिर्फ़ु असां सिंपल सोचूं 84 जन्मनि जो त बसि असां सतयुग त्रेता द्वापर कलयुग एतिरा जन्म वठंदासीं, इहे राज ई कंदा हुआ। लेकिन अची गहराई में वञी वेंदासीं त असांखे ॾाढो कुझु ॿियो बि कुझु सम्झ में ईंदो है न। जीअं बाबा जो ॾिसो ज्ञान त वैसे शुरू में असांखे बाबा जो ज्ञान जो सुठो लॻंदो आहे। हुन समय त बाबा सां गॾु जो बाबा खे यादि कंदा आहियूं, जंहिं रीति जो शक्ति मिलंदी आहे, शांती मिलंदी आहे, सुकून मिलंदो आहे, उहो सुठो लॻंदो आहे न। के शुरू जो योग सुठो लॻंदो आहे, के हुतां जे माण्हुनि जो स्वभाव संस्कार, के हुतां जे सेंटर जी शांती सुकून। लेकिन धीरे धीरे छा शुरू थींदो आहे कि इहा पढ़ाई छो था पढ़ूं, छो जे असांखे वापसि चक्कर में खेल खेॾणो आहे, है न। पोइ धीरे धीरे असां सम्झंदा आहियूं त हुन रीति चक्कर में असांखे वापसि खेल खेॾणो आहे त असांखे कीअं पाठ वॼाइणो आहे। छो जे बाबा चवंदा आहिनि हितां जो 1 सेकेंड ऐं हुतां जो 1 साल, है न। त उन हिसाब सां असांजा सभु स्वभाव संस्कार नेचर आदि कैसे रिवाइंड थींदी आहे न, उन हिसाब सां तव्हां पंहिंजे पाण खे सम्झी सघंदा आहियो कि असांजो सतयुग ईअं हूंदो, त्रेता में असां ईअं हूंदासीं, द्वापर में असां ईअं हूंदासीं, कलयुग में असां ईअं हूंदासीं। त बाबा चवनि था त इहा मुरली ॾाढी गहराई सां ॿुधणी खपे, हिकु शब्द बाबा जो। मधुबन निवासी ॿियो जो बि हेठि वेठा आहिनि, लेकिन बाप दादा जे नैननि में समायल आहिनि। अहिड़ा अथक सेवादारी ॿारनि खे विशेष बाप दादा जो यादि प्यार, साथ साथ सम्मुख वेठे हुए लकी सितारनि खे भी विशेष यादि प्यार ॾियनि था। बंगाल, बिहार, नेपाल जोन जा भाउ भेणनि सां बाप दादा जी पर्सनल मुलाक़ात। बंगाल, बिहार, नेपाल। मुरली त ॿुधी, हाणे ॿुधण खां पोइ स्वरूप में लाहिणो आहे। हिकु थींदो आहे स्मृति में लाहिणु, ॿियो थींदो आहे स्वरूप में लाहिणु। जो कुझु ॿुधा आहियो स्मृति में हुजे, स्मृति में आहे तॾहिं त उनखे कर्मनि में लाहे सघंदासीं न। जीअं बाबा असांखे कल्ह ॿुधाईं कि सदा ख़ुदि खे स्वराज अधिकारी सर्वशक्तिवान जो ॿार सम्झो, है न। त सर्वशक्तिवान जो ॿार सम्झंदासीं त ऑटोमेटिकली असांजो चाल चलन व्यवहार कीअं हूंदो, सदा बाप जी यादि रहंदी। अज्ञानी बि ॿुधंदे उहे यादि कंदा आहिनि, लेकिन ज्ञान जो अर्थ ई आहे स्वरूप में लाहिणु। अज्ञानी बि जेको ॿुधंदा आहिनि उहो यादि तो कंदा आहिनि, है न। हाणे बि अगरि तव्हां कंहिंखे ज्ञान जी कोई ॻाल्हि ॿुधायो न अज्ञानी खे, त चईंदो हा असांखे पतो आहे। ॿियो इहे चई छॾंदा कि हा असांजे मंदर में बि ईअं पुजारी बि ईअं चईंदो आहे, असांजा गुरू बि असांखे ईअं ॿुधाईंदा आहिनि, असांजा साईं बि असांखे ॿुधाईंदा आहिनि। ईअं ॿियो चई छॾंदा तव्हांखे। तव्हां चईंदा बाबा ईअं ॿुधाई, बाबा उहो ॿुधाई, चई हा असांजा साईं बि ईअं ई ॿुधाईंदा आहिनि, असांजा भाई साहिब बि ईअं ई ॿुधाईंदा आहिनि। लेकिन हिते स्वरूप में लाहिणो आहे। उहो साईं त ख़ुदि बि एॾी वॾी वॾी ॻाल्हियूं ॿुधाए करे ख़ुशि थी वेंदा आहिनि, ॿुधण वारा बि ख़ुशि थी वेंदा आहिनि, अरे वाह असांजो साईं केॾो सुठो ॿुधाए थो। लेकिन कॾहिं साईं ईअं थोरी सोचदो आहे कि इहे धारण करनि, उहो सोचदो बि, लेकिन उन्हनि में एॾी शक्ति थोरी आहे कि उहे सभिनि खे धारणा कराए सघनि।
छा साईं ईअं चईंदा मूंखे यादि कजो त तव्हां में ही सभु धारणा थी वेंदी, या उहा हीअं चईंदा आहिनि कि जेकी बि ॻाल्हियूं मां ॿुधायो उन्हनि खे जीवन में लायो। उन्हनि खे पतो आहे इहे त बसि ॿुधाइण ऐं ॿुधण में सुठियूं लॻंदियूं आहिनि, लेकिन बाबा त असांखे जो ॿुधाईंदा आहिनि उहो धारण करण लाइ चईंदा आहिनि, ऐं चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांखे उहा शक्ति मिलंदी धारण करण जी, है न। केॾी वॾी ॻाल्हि आहे। त बाबा चवनि था हिते असांखे हिन ज्ञान में मेन जेको बि जो बाबा हिते असांखे स्वरूप में लाइण लाइ चईंदा आहिनि। त कहिड़ी ॻाल्हि स्वरूप में लाहींदव। अॼु जो बाबा जी क्लास हली, मुरली हली, हुन जे हिसाब सां हिन मुरली जे हिसाब सां असांखे कहिड़ी ॻाल्हि स्वरूप में लाइणी आहे। बालक सो मालिक, ये स्वरूप में लाइणो। मां आत्मा बालक। जॾहिं असांखे डायरेक्शन मिले, बाबा जी श्रेष्ठ मत मिले, असां हिक ॿिए सां गॾु सेवा कंदा आहियूं, साथ में जो बि डायरेक्शन मिले उन समय बालक और स्व पुरुषार्थ में मालिक। त इहे स्वरूप में लाइणो आहे। पुरुषार्थ सां गॾु गॾु प्रारब्ध जो अनुभव थिए। ईअं न हाणे त पुरुषार्थ ई आहियूं, प्रारब्ध भविष्य में मिलंदी, ईअं न, है न। ईअं न सोचिजो, छो जो 21 जन्मनि जो वरसो आहे न, त हिन जन्म में बि मिलंदो। संगम युग जी विशेषता इहा आहे, हाणे पुरुषार्थ, हाणे प्रत्यक्ष फल। संगम युग जी विशेषता छा आहे? हाणे पुरुषार्थ करो, हाणे प्रत्यक्ष फल मिले, हाणे स्मृति स्वरूप, हाणे प्राप्ति जो अनुभव थिए। भविष्य जी गारंटी त आहे, लेकिन भविष्य खां बि श्रेष्ठ भाग्य हाणे जो आहे। भविष्य जी गारंटी त आहे, लेकिन भविष्य खां बि श्रेष्ठ भाग्य असांजो हाणे जो आहे, है न। भविष्य में त असां ठाहींदासीं ई सही, लेकिन उन खां बि श्रेष्ठ भाग्य हाणे जो आहे, छो जो हाणे त डायरेक्ट बाबा। ऐं ॾिसो, भविष्य में त असांखे पतो बि न हूंदो न, इहे लक्ष्मी नारायण या इहे सभु, ठीकु आहे। लेकिन हाणे असांखे पतो आहे कि जेके माण्हू मंदरनि में पूजनि था, उहो बाबा असांखे ओड़ो ठाहिनि था। हाणे असांखे पतो आहे इहे गणेश, हनुमान, देवियूं, एॾा सारा देवी देवता, इहे केरु आहिनि। त हाणे जॾहिं असां हुन स्मृति सां पढ़ाई पढ़ंदा आहियूं, बाबा खे यादि कंदा आहियूं कि उहो मंदर में जो राधा कृष्ण जी मूर्ति जे अॻियां जो माण्हू एॾो रोइनि था, एॾो ख़ुशि था थियनि, एॾो प्रार्थना था करनि, उहो तव्हां आहियो, है न। हाणे असांखे पतो आहे न, त हाणे असां बाबा खे यादि कंदासीं ताकी उहा आत्मायूं जो बि राधे कृष्ण जे अॻियां वेही करे कुझु आश खणी करे आयूं आहिनि, जो बि उन्हनि खे प्रॉब्लम आहे, उहो सभु उन्हनि जी सॉल्व थी वञे, है न। हाणे असांखे उहा ख़ुशी थींदी न, भई हाणे असां अहिड़ा ठहूं था, हाणे असां अहिड़ा लक्ष्मी नारायण जो कि विश्व जा मालिक हूंदा, उहो असांखे बाबा ठाहिनि था। त जास्ती ख़ुशी हाणे थींदी या सतयुग में थींदी? सतयुग में त हा भई ठीकु आहे, उहो त ठीकु आहे, हूंदा भई उन्हनि जी शादी कराए छॾंदा, भई ठीकु आहे, असांजो माउ पीउ राजा रानी आहे त असांखे बि राजगद्दी मिलंदी, बसि ईअं ई हलंदो। लेकिन हिते त हाणे असांखे पतो आहे न कि शिव बाबा असांखे राज्य भाग्य ॾिनो अथई ब्रह्मा बाबा द्वारा, शिव बाबा ॾिनो अथई, त उहो ख़ुशी रहंदी न, है न। त हिन करे बाबा चवनि था कि भविष्य जी त गारंटी आहे, लेकिन भविष्य खां बि श्रेष्ठ भाग्य त हाणे जो आहे। हाणे असांखे सभु पतो आहे
कि असां ही सतयुग जा विश्व में मालिक हूंदासीं, असां ही पोइ भक्ति मार्ग में बि शिव बाबा जा मंदिर ठाहींदासीं, असां ही पोइ पंहिंजी मूर्ति जी आरती उतारंदासीं, भक्ति शुरू कंदासीं, है न। हाणे स्मृति स्वरूप, हाणे प्राप्ति जो अनुभव, हाणे जो वरसो त प्राप्त आहे न, पाए वतो या पाइणो आहे। अगरि पाए वतो त पोइ फ़रियाद त न कंदा आहियो न अमृत वेलो। अञा बि कुझु बाबा सां चईंदा आहियो छा? कोई फ़रियाद, कोई कि बाबा हीअं ॻाल्हि ईअं आहे, मूंखां ईअं नथो थिए, ईअं करे ॾियो, ईअं करे ॾियो। या त यादि आहे या फ़रियाद आहे। जिते यादि आहे उते फ़रियाद न आहे, जिते फ़रियाद आहे उते यादि न आहे। फ़रियाद समाप्त थी वई, क्वेश्चन मार्क ख़तमु। फ़रियाद में थींदो आहे क्वेश्चन मार्क, यादि में थींदो आहे फुल स्टॉप। न हिकु ज्ञान जी रीतिअ सां बाबा सां कोई प्रश्न पुछूं था, उहो ठीकु आहे, लेकिन अगरि असां अञा ताईं मतिलबु ॼाणण जे हिसाब सां असां पुछूं था त ठीकु आहे, छो जो ज्ञान त पूरो हुजिणो खपे न, तॾहिं त असां ॿियनि खे चई सघंदासीं न। न त माण्हू अगरि असांखां पुछनि कि अरे तव्हां त वापसि चक्कर में किरंदव, त तव्हां छो था पुरुषारत करो? सही ॻाल्हि आहे, असांखे पतो आहे वापसि किरणो ई आहे, त तव्हां नशे सां चई सघंदा अरे किरंदासीं त सही, द्वापर में ईंदासीं दुखी थींदासीं, तंहिंखां सतयुग जा सुख त ॾिसूं, भई फसणो त आहे ई सही। शिव बाबा बि असांखे न छुड़ाए सघंदा आहिनि हिन में, शिव बाबा ख़ुदि ई न छुटी सघंदा आहिनि त असांखे छा छुड़ाईंदा न। शिव बाबा ख़ुदि छुटी सघंदा आहिनि, शिव बाबा खे त पतित दुनिया में पतित शरीर में अचिणो पवंदो आहे। शिव बाबा त सुख जी दुनिया ॾिसंदा ई न आहिनि। अगरि शिव बाबा बि सोचनि कि अरे छा मां बार बार पतित दुनिया में वञी करे हिननि खे पावन ठाहियां, वरी पतित थी वेंदा, तंहिंखां छॾो पाण ई चक्कर ख़तमु थींदो, वापसि पाण ई उहो करे वठंदा, है न। वैसे ॾिसूं असां त छा कुझु फ़ाइदो त आहे न, कलयुग दुनिया ख़तमु थींदी, सतयुग वापसि शुरू थी वेंदो। वैसे बि सभिनि जो पाठ त फिक्स आहे ई सही, है न। अगरि असां थोरो सोचूं, कोई पुरुषारत न बि करे, अरे कलयुगी दुनिया त ख़तमु थींदी, है न। भले सभु हाहाकार करे सभी आत्मायूं के बाबा मुक्ति धाम में हिकु सेकेंड अचे विनाश करायूं, सभिनि खे मुक्ति धाम में वठी हले, पोइ वापसि सतयुग में त सभिनि जो पाठ फिक्स ई आहे न, छा ज़रूरत आहे पुरुषारत कराइण जी। ऐं केरु पुछंदो, भई सतयुग खां वापसि चक्कर शुरू थी वेंदो, केरु पुछण जी दरकार ई न रहंदी न, भई हिननि खे लक्ष्मी नारायण छो ठातो, छो न ठातो, है न। शिव बाबा सां मिलणो आहे, चलो ठीकु आहे, शिव बाबा हिकु सेकेंड आया, सभिनि खे दर्शन ॾिनई, विनाश थी वियो। बाबा चईंदा आहिनि न, मूं में एॾी ताक़त आहे, मां हिकु सेकेंड में पूरी दुनिया खे परिवर्तन करे छॾियां, है न। पर एॾा 100 साल शिव बाबा छो ईंदा आहिनि, है न, फालतू जो एॾो ज्ञान बि ॾियनि, पुरुषारत बि कराइनि, पोइ विनाश बि कराइनि, त पाठ त वैसे ई फिक्स आहे न, त अची करे विनाश कराए सभी आत्मायूं खे परमधाम में वठी हलनि, पोइ जंहिंखे जंहिं समय अचिणो वापसि चक्कर शुरू थी वेंदो। पर ड्रामा में इहे पार्ट आहे संगम युग जो, इन करे शिव बाबा खे बि पतित दुनिया में अचिणो पवंदो आहे, पतित शरीर में अचिणो पवंदो आहे, असांखे ज्ञान ॾियणो पवंदो आहे, है न। ज्ञान मार्ग में बि शिव बाबा खे माण्हू कई त गारियूं बि ॾींदा आहिनि कि अहिड़ो चक्कर छो ठाती, शिव बाबा छो ठातई,
ख़ुदि त हली वेंदा, असांखे फसाए वेंदा, वरी असांखे गंद में छी थियणो पवंदो। ख़ुदि त आराम सां मथे शुद्ध वेंदा आहिनि, शांती में शुद्ध आत्मा थी करे असांखे वेही फसायो अथई न। कोई ज्ञान की गहराई सां ॾिसे त ॾिसो, पहिरियों त असांखे शिव बाबा खे यादि कराईंदा आहिनि, ॾाढो मज़ो ईंदो आहे। पोइ धीरे धीरे धारणा करो, उहो बि सुठो। पोइ धीरे धीरे जॾहिं सम्झ में ईंदो आहे कि अरे हिते त राज जी स्थापना थी थिए, है न। पोइ चईंदा कि उन हिसाब सां पुरुषारत करो, पोइ त फसी वियो। पोइ त जेतिरो पुरुषारत कंदा उन अनुसार उते राजाई में जो बि पद मिलणो हूंदो मिलंदो। ऐं कंहिंखे इहे न पसंदि आयो त भई कोई त चईंदो चलो जो बि पद मिले चलो ठीकु आहे। कंहिंखे पसंदि न आयो कि अरे मां ही कम पद कंदमि त मां प्रजा ठाहींदमि, दास ई ठाहींदमि, उहो त वीचारो हार्ट फेल ई थी वञे, है न। त कोई शिव बाबा खे गारियूं बि ॾींदा आहिनि, हीअ त फसाए छॾियईं शिव बाबा असांखे। त इन करे बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, ड्रामा जे बंधन में त बाबा बि बंधल आहिनि, है न। त सभु क्वेश्चन मार्क ख़तमु थी विया। फरियाद में थींदो आहे क्वेश्चन मार्क, यादि में हूंदो आहे फुल स्टॉप। पर सम्झ जे हिसाब सां पुछणु ठीकु आहे, लेकिन पोइ हुन पुछंदे न कॾहिं कॾहिं क्वेश्चन कंदे कंदे संशय बुद्धि थी वेंदा आहिनि, पोइ बाबा सां दूर थी वेंदा आहिनि। ईअं बि थींदो आहे। इन करे न कॾहिं बि ज़्यादा क्वेश्चन में न फसिजो। जेकी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न अचे न, कंहिंखे ईअं थींदो आहे न कि भई वरी खां असां ईअं ठाहींदासीं त बाबा ईअं छो कई। कई प्रकार जा प्रश्न हूंदा आहिनि जंहिंसां संशय बुद्धि थी वेंदा आहिनि। पोइ धीरे धीरे बाबा सां उहो प्यार, उहो कनेक्शन टुटंदो वेंदो आहे। बिंदी स्वरूप ठही बिंदी खे यादि करो। ये यादि करो कि बसि ये खेल आहे, असां सभु आत्मा आहियूं, भाव आहियूं, असां सभिनि जो ड्रामा में इहो पार्ट आहे। कोई कंहिंसां ईअं ई न कंदो आहे, कंहिंसां कयो बि आहे, है न। कंहिंसां कयो बि आहे मतिलबु ग़लति कमु, तॾहिं असां सां थियो आहे, ईअं ई कोई असां सां न कंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि सदा फुल स्टॉप रखो, कॾहिं बि क्वेश्चननि में ज़्यादा न फसो, न त संशय बुद्धि थी वेंदव, बाबा सां डिस्कनेक्शन थी वेंदो। कॾहिं बि इअं लॻे न बाबा जे लाइ संशय अचे थो, ज्ञान जे लाइ संशय अचे थो, तुरंत उन ॻाल्हि खे स्टॉप करे बिंदी चल, सोचो हर ॻाल्हि में कल्याण आहे। सोचो वीचारा शिव बाबा बि त मतिलबु अगरि तव्हांखे ख़ुदि जे लाइ ईअं लॻे त शिव बाबा जे लाइ सोचे छॾिजो कि शिव बाबा बि त ड्रामा में फसियल आहिनि न, उन्हनि खे बि त इहे करिणो पवंदो आहे न। त बाबा असांखे चवनि था फरियाद में उलझन थींदी आहे, ख़ुशी न। त परिवर्तन बाबा बि बिंदी, मां बि बिंदी। त परिवर्तन भूमि में अची करे कोई न कोई विशेष परिवर्तन ज़रूरु करिणो आहे। हाणे फरियाद खे छॾे स्वतः योगी ठही करे वञिणो आहे। फरियाद में उलझन थींदी आहे, ख़ुशी न। त बाप सां ख़ुशी जो खज़ानो वठिणो आहे, उलझन जो न। उलझन त लौकिक बाप जो खज़ानो आयो, हाणे उहो त ख़तमु थी वियो। लौकिक संबंध ख़तमु त फरियाद बि ख़तमु। लौकिक संबंध अञा आहे। कोई तव्हांखां पुछे तव्हांजो पीउ केरु आहे, शिव बाबा। तव्हांजी माउ केरु आहे, ब्रह्मा मां। तव्हांजो भाउ भेण सभु संबंध असांजा शिव बाबा सां आहिनि। असांखे कोई यादि ॾिलाए त न कोई चईंदो आहे काको मामो, त ज़रूरु फटाफट हुन काके मामे भाउ भेणनि जी फ़ोटो अची वेंदी आहे। असांखे कोई कुझु बि चए, माउ पीउ भाउ भेण काका मामा चाचा पति ॿार दोस्त टीचर सतगुरु, सभिनि में ॾिसो शिव बाबा खे फिक्स कंदा वञो।
भले शिव बाबा और ब्रह्मा बाबा असांजी माँ आहे, है न, लेकिन असां सोचूं भई हिक खे ई फिक्स करिणो आहे न। कॾहिं बि कोई चए तव्हांजो माउ पीउ भाउ भेण काका मामा चाचा दोस्त साजन डॉक्टर टीचर सभु असांजो केरु आहे? शिव बाबा। बुद्धि में हिकु ई रहे, असांजो ॿारु केरु आहे? शिव बाबा। असांजो पति केरु आहे? शिव बाबा। कोई बि ॻाल्हि जो अगरि तव्हांखे कोई चए न अरे रसगुल्लो ॾाढो टेस्टी हुयो, त मुंहं में टेस्ट ईंदो आहे न, है न। कंहिं अगरि तव्हां टीवी में बि ॾिसो रसगुल्लो त उहो टेस्ट ईंदो आहे न, हुन में बि शिव बाबा खे, हुन टेस्ट जी जॻह शिव बाबा खे अनुभव करो। जीअं सम्झो अगरि असां मुंहं में हिकु चमकदी हुई सितारो विझूं त छा टेस्ट ईंदो? ॿियो कुझु बि न, त बसि अगरि उहो टेस्ट अचे त ईअं सोचिजो आहे भई बाबा खे, बाबा जो टेस्ट अची वियो। बाबा 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 चईंदा आहिनि न, सर्व संबंधनि जो रस, सर्व हिन खाइण पीअण जो रस, सभु स्थूल चीज़ुनि जो जेको बि प्राप्ति जो नशो या जो बि कुझु ईंदो आहे उहो सभु रस हिक में हुजणा खपनि। त सर्व संबंधनि जो कोई बि चए काका मामा चाचा, हाणे असांखे उहो लौकिक संबंध जी शिकलियूं बि न अचणियूं खपनि बुद्धि में। सभु फल फ्रूट हा भई खाऊं था ठीकु आहे, लेकिन हुन टेस्ट सां न खाओ। ॾिसो असां लसन प्याज छॾियो आहे, लेकिन लसन प्याज अगरि किथे ठहींदो त हुनजी स्मेल ईंदी आहे, त टेस्ट ईंदो आहे हुनजो अञा। अगरि तव्हां नॉनवेज खाईंदा हुजो, नॉनवेज तव्हां किथे ॾिसो या हुनजी कॾहिं उहा ठाहिण जी जेकी स्मेल हूंदी आहे न, त उहा ईंदी आहे, त उहा टेस्ट ईंदो आहे। हुनजी जॻह बि शिव बाबा खे रिप्लेस कंदा वञो। शिव बाबा जीअं ॾिसो प्याज त तव्हां खाधो, असां खाधो ई आहे, त हुनजो टेस्ट अञा ताईं यादि आहे। उनखे बि ख़तमु करण जे लाइ जीअं ई अंदरि सम्झो कोई प्याज खाए थो त कॾहिं कॾहिं असांखे बि फीलिंग ईंदी आहे न, त हुन समय जीअं मां शिव बाबा खे खाई छॾियो ईअं, त ईअं असांजी उहा फीलिंग बि न अचणी खपे न। ईअं न अंत समय किथे प्याज पियो हुजे ऐं प्याज जी स्मेल अचे त असांखे प्याज जी स्मेल जो संकल्प अचे। एतिरो पुरुषार्थ करिणो आहे। ॾिसो मतिलबु हर ॻाल्हि में शिव बाबा। कॾहिं कोई गंदी स्मेल ईंदी आहे नक में त हुन समय बि शिव बाबा। मतिलबु उन्हनि जे हिकु बार अगरि संकल्प आयो स्मेल थी अचे त ॿिया प्रश्न उत्पन्न थियण लॻी वेंदा आहिनि, त हुन समय असां बाबा खे यादि करे बसि ख़तमु। हा भई इहो ॾिसणो आहे भई किथे स्मेल अचे थी, छा पियो आहे, ईअं न, उहो त चेक करिणो ई आहे, लेकिन हुनजी बुद्धि हुन में न वञणी खपे की असां बाबा खे भुलिजी वञूं। अरे केतिरी गंदी स्मेल आहे, किथां थी अचे इहे उहो। जीअं स्मेल आई, बाबा स्मेल थी अचे, किथां थी अचे? त ईअं करे बाबा असांखे चवनि था कि हाणे फ़रियाद खे छॾे करे सुत योगी ठही करे वञिणो आहे। फ़रियाद में उलझन थींदी आहे, ख़ुशी न। फ़रियाद आहे लौकिक बाप जो खज़ानो, सॉरी उलझन आहे लौकिक बाप जो खज़ानो। हाणे उहा ख़तमु। हाणे लौकिक संबंध ख़तमु त फ़रियाद ख़तमु। अलौकिक बाप अलौकिक वरसो। सदा यादि रखो, मुंहिंजो अलौकिक बाप आहे, अलौकिक वरसो आहे। अच्छा, त फ़रियाद जी लिस्ट जी चिठी ख़तमु थी वई न, फाड़े छॾियो न। अञा ताईं आहे कोई कंप्लेन, कोई इच्छा, कोई ॻाल्हि मन में बाबा जे लाइ कुझु आहे कि सभिनि जो उत्तर मिली वियो, सभु ख़तमु थी वियो? हाणे बसि हाणे जो बि थियो सुठो थियो, जो बि थींदो सुठो थींदो, जो थिए थो सुठो थो थिए।
की अञा ताईं कोई कंप्लेन आहे की हीअं छो न थियो, हीअं छो न थियो। अगरि मिटाए छॾियो हूंदो त बि चईंदव कि लिखल हुयो, हिन करे फाड़े करे जलाए छॾियो, फाड़े करे डस्टबिन में फिटी करे छॾियो। सेवा में समय ॾियो तॾहिं चईंदासीं, सेवा में समय ॾियो। जेसि ताईं तयारु न थींदा आहियो, तेसि ताईं राज्य अचण में देरी आहे। सेवा जो कोई नयो प्लान ठाहियो। कल्ह बाबा जी न सेवा जो मन जी मौन सां सेवा करो। महायज्ञ में त सभिनि सेवा कई, ब्राह्मणनि जो संगठन थियणो ई आहे, हाज़िर थियणो ई सेवा आहे। ब्राह्मणनि जो संगठन थियणो ई आहे, हुन ब्राह्मणनि जी संगठन में हाज़िर थियण ई सेवा आहे। ये कोई घटि ॻाल्हि न आहे। समय ते हाज़िर थियण, एवर रेडी थियण, सहन शक्ति जो लक्ष्य रखण, इहे बि रजिस्टर में जमा थींदो आहे, है न। असांखे काथे शरीर में प्रॉब्लम आहे या काथे भी कोई भी परिस्थिति आहे, लेकिन असां ब्राह्मणनि जे संगठन में हाज़िर थींदा आहियूं। चाहे तव्हां घर गृहस्थी में रही करे अमृत वेलो कंदा आहियो, मुरली ॿुधंदा आहियो, कुझु बि कंदा आहियो, बाबा खे यादि कंदा आहियो, ख़ुदि खे घड़ी घड़ी ब्राह्मण सम्झंदा आहियो, फ़रिश्तो सम्झंदा आहियो, देवता सम्झंदा आहियो, त मतिलबु उन समय तव्हां हुन संगठन में हाज़िर आहियो। ये जो बाबा चईंदा न घड़ी घड़ी एक्सरसाइज करो, घड़ी घड़ी स्मृति में लायो मां केरु, त ब्राह्मणनि जो संगठन थियण ई हाज़िर थियण जी सेवा आहे। ये कोई घटि ॻाल्हि न आहे। समय ते हाज़िर थियण, एवर रेडी थियण, सहन शक्ति जो लक्ष्य रखण, इहे बि रजिस्टर में जमा थींदो आहे। जंहिंखे पोइ लास्ट जी रिज़ल्ट में, जंहिंजो पोइ लास्ट जी रिज़ल्ट में कनेक्शन थींदो, है न। चाहे तव्हांखे सूर थो थिए त लेटे हुई मुरली पढ़ो, अमृत वेलो करो, नमाज़ करो, बाबा खे यादि करो, लेकिन असांखे समय ते हाज़िर थियण, है न। अगरि तव्हां घर गृहस्थी में ई करो न, समय ते अमृत वेलो करो, समय ते मुरली ॿुधो पढ़ो, समय ते नमाज़ करो, त बि उहो बि सुठो। विच विच में अभ्यास करो। जीअं सम्झो हाणे ट्रैफिक कंट्रोल आहे, ट्रैफिक कंट्रोल त सेंटरनि में मधुबन में वॼंदो ई आहे। हुन समय सभु ब्राह्मण आत्मायूं जो बि यादि कंदियूं हूंदियूं, चलो थोरो बहुत त रहंदो हूंदो न, भई ट्रैफिक कंट्रोल वॼियो आहे त बाबा खे यादि करो, है न। त हुन समय उहो बाबा खे यादि कंदा हूंदा, तव्हां बि हिते घर वेठे यादि कंदा आहियो, त बाबा जे साम्हूं हुन स्टॉप जे समय त आत्मायूं इमर्स थींदियूं हूंदियूं न, तव्हां बि इमर्स थींदा हूंदव न, त ब्राह्मणनि जे संगठन में त अची वियो न, त समय ते हाज़िर थींदा आहियो, इहे बि जमा थींदो, त बाबा जी इहे बि जमा थींदो आहे। मतिलबु तव्हांजे लास्ट जे हुन में जो फाइनल रिज़ल्ट निकिरंदी न, हुन में बाबा चवनि था जी अॼुकल्ह बि 6 मास में इम्तिहान वठंदा आहिनि, पोइ सभिनि जा मार्क्स खे फाइनल सां कनेक्शन कंदा आहिनि, त जो बि ब्राह्मणनि जा श्रेष्ठ कार्य हूंदा आहिनि, उन्हनि में सहयोगी ठहिण, इन में बि मार्क्स आहिनि। जी सम्झो हाणे कोई बि प्रोग्राम थींदो आहे मधुबन में, है न, भले तव्हां हुते न वेंदा आहियो, लेकिन तव्हांखे लॻे थो हुते प्रोग्राम आहे, तव्हां ऑनलाइन बि ॾिसो था, या चलो उन जे लाइ योगदान ई ॾियो, है न।
की उहो बि कार्य सुठो वञे, सभु जो बि अचनि उन्हनि खे बाबा जो परिचय मिले, उहो सभु बाबा जा ॿार ठही करे वञनि, त इहे बि जमा थींदो आहे। ये मार्क्स पंहिंजी रिज़ल्ट जे लाइ जमा थी वई। ब्राह्मणनि जी श्रेष्ठ कार्य थींदा आहिनि, उन्हनि में सहयोगी ठहिणु इन जी बि मार्क्स आहे, चाहे तन सां, चाहे मन सां, चाहे धन सां। सहन कयो, तन मन धन लॻायो, लॻाइण माना पाइण, है न। सिर्फ़ु इहे न सोचो कि जेका सेंटर ते आहिनि, मधुबन में आहिनि, उहे त ॾींहुं राति सेवा था करनि, असां त कुझु बि नथा करूं। लेकिन असां अगरि शुद्ध वाइब्रेशन सां सेवा कंदासीं न, मन सां सेवा, रोज़ बाबा खे यादि करे न, बाबा जे हर घर में प्रकाश ॾींदा कयो, घर वेठे रोज़, है न। बाबा जा जेतिरा बि घर आहिनि उहे निर्विघ्न हुजनि, बाबा जा जेतिरा बि ॿार आहिनि उहे निर्विघ्न रहनि, बाबा जा जेतिरा बि ॿार आहिनि उहे निर्विघ्न रहनि, बाबा जा जेतिरा बि घर आहिनि उहे निर्विघ्न रहनि। ही संकल्प करे सघंदा आहियो न। त सोचो तव्हां हर सेंटर में तव्हां रोज़ सेवा था करो, बाबा जो जो बि प्रोग्राम अॼु जे ॾींहुं थींदा उहे निर्विघ्न थियनि। ये संकल्प करे सघंदा आहियो न, त तव्हांजो शेयर जमा थी वेंदो। चाहे वो प्रोग्राम अमेरिका में शोन थो थिए, लंडन में शोन थो थिए, इंडिया में किथे बि थिए, असांखे त न पतो आहे किथे थो थिए, असांखे त न पतो आहे किथे किथे कहिड़े कहिड़े गांव में बि बाबा जो घर आहे, कहिड़ी गीता पाठशाला आहे। मतिलबु असां संकल्प कयो बाबा जा जेतिरा बि घर आहिनि शिव बाबा जा, त जंहिं बि आत्मा बाबा खे पंहिंजो घर ॾिनो हुनई, पंहिंजो घर बाबा जो घर सम्झी करे हलंदी हूंदी, उते तव्हांजो वाइब्रेशन पहुचंदो आहे। अगरि तव्हां सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झो, बाबा खे यादि करे इहे संकल्प कंदो न, हुनजे विच में ॿियो कोई संकल्प न अचिणो खपे, मूंखे सनानु करिणो आहे, रोटी ठाहिणी आहे, ॿारनि खे संभालणो, कुझु बि न। बसि हिकु सेकेंड तव्हां इहे संकल्प करो न, तव्हांजा वाइब्रेशन उते पहुची वेंदा, ऐं हुते कोई बि विघ्न हूंदो त उहो तव्हांजे वाइब्रेशन सां जो तव्हां बाबा खे यादि करे मोकिलियो न, उहो ठीकु थी वेंदो, है न। त असांजो त कंहिंसां वैर भाव न आहे, असांखे त ॾिसो किथे किथे त थींदो बि हूंदो, भई यज्ञ में बि कोई कोई थींदो हूंदो न, भई कॉम्पिटिशन थींदो आहे, या कोई हद में अची वेंदो आहे कि असांजो प्रोग्राम सुठो थिए, असांजे शहर जो नाम थिए, असांजे सेंटर जो नाम थिए। असांखे त कुझु बि न आहे, असां त छा संकल्प कयो, बाबा जा सभु घर निर्विघ्न रहनि, बाबा जा सभु ॿार निर्विघ्न अॻियां वधंदा रहनि, है न। तव्हांजा मार्क्स ज़्यादा हूंदा या जेका हद जी सेवा करनि था उन्हनि जा मार्क्स ज़्यादा हूंदा? तव्हां करे ॾिसो, रोज़ जॾहिं बि तव्हांखे समय मिले, हर घंटे में या सुबुह शाम या जॾहिं बि समय मिले, ये बि सोचो जीअं तव्हां पंहिंजे घर पंहिंजे ॿारनि जे लाइ सोचंदा आहियो न, ईअं तव्हां बाबा चईंदा आहिनि हाणे बाबा असांजो त अलौकिक सेवा बि त करणी आहे। चलो अलौकिक ते सेवा त सेंटर ते वञी नथा करे सघो, ॿाहिरि वञी नथा करे सघो, इहे संकल्प त करे सघंदा आहियो न, इहे बि सेवा थींदी आहे, हिन जो बि मार्क्स जमा थींदो, है न। सिर्फ़ु मुंहिंजो सेंटर, असांजी दीदी, असांजो सेंटर, ईअं न, सभु सेंटर बाबा जा आहिनि, सभु ॿार बाबा जा आहिनि, बाबा जो सचो सो असांजा। डायरेक्शन प्रमाण कयो, इहे बि मार्क्स जमा थी वई न। महायज्ञ में सिर्फ़ु अचिणो न हूंदो आहे, लेकिन फाइनल रिज़ल्ट जी मार्क्स जमा थी विया।
त सेवा थी वई न, ये आवाज़ बुलंद करण भी सेवा जो हिकु सब्जेक्ट आहे। सेवा जे कई स्वरूप हूंदा आहिनि, त ये संगठित रूप में आवाज़ बुलंद थियण भी हिकु सेवा आहे। परिवार खे ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे न, केतिरा भाउ भेणनि खे ॾिठो, एतिरो वॾो परिवार खे कॾहिं कंहिं युग में कंहिंजो हूंदो? एतिरो वॾो परिवार कॾहिं कंहिं युग में कंहिंजो हूंदो? कॾहिं ईअं सोचियो था, कॾहिं मधुबन में विया आहियो बाबा मिलन में, है न? तव्हां किथे बि वेठा आहियो, लेकिन मधुबन में वञी करे इहो अनुभव कयो अथव कि इहो असांजो परिवार आहे। चाहे तव्हांजी कंहिंसां ठहींदी हुजे न ठहींदी हुजे, कंहिंसां संस्कार स्वभाव बि टकराव में हुजे, न? त घर गृहस्थी में माउ पीउ सां, भाउ भेणनि सां बि थींदो आहे, पति पत्नी जो बि थींदो आहे, पर त बि चईंदा त आहिनि नी असांजो पति आहे, असांजा माउ पीउ आहिनि। त कॾहिं सोचियो अथव असांजो हेॾो वॾो फैमिली आहे, हेॾी वॾी फैमिली जी ज़िम्मेवारी आहे तव्हांजे मथां। सिर्फ़ु उते जे सेंटर में रहण वारा न आहिनि, सिर्फ़ु ब्रह्म कुमारी जी इंचार्जनि जो ज़िम्मेवारी न आहे, तव्हांजी बि ज़िम्मेवारी आहे, है न? तव्हां बि अखि खोले सोचो, बाबा गुड मॉर्निंग, ऐं बाबा जे सभु घरनि में लाइट माइट फैलायो, बाबा जे सभु ॿारनि ते लाइट माइट फैलायो। अज्ञानी ज्ञानी अज्ञानी सभी आत्मायूं बाबा जा ॿार आहिनि न, मतिलबु असांजा भाउर आहिनि, त सभिनि आत्माउनि ते लाइट माइट फैलायो, प्रकृति ते लाइट माइट फैलायो, है न? त इहे सभु असांजी फैमिली आहे न। त भले ई असां उन्हनि सां साकार रूप में न आहियूं साथ में, पर निराकार ऐं अव्यक्त में त ॾेई सघंदा आहियो न, है न? त बाबा चईंदा आहिनि इहे बि मार्क्स जमा थींदी आहे। त बाबा चवनि था एॾो वॾो परिवार कॾहिं कंहिं युग में ॾिठो? ये बि सैंपल थी वियो सॼो परिवार, त ये बि सैंपल हुयो, है न? अगरि कॾहिं वेंदा बि आहियूं बाबा मिलन में, त उहे बि अञा पूरी दुनिया जा इकट्ठा थी वञनि त मधुबन में, त छा थिए? अव्यक्त वतन में मर्ज करे ॾिसी सघंदा आहियो बाबा सां गॾु कि तव्हांजा केॾो वॾो परिवार आहे, हा? त बाबा असांखे चवनि था ये बि सैंपल हुयो, सॼो परिवार त न हुयो, सॼो परिवार इकट्ठो थिए त पूरी दिल्ली पंहिंजी ठही वञे, पूरी दिल्ली पंहिंजी ठाहिणी पए। आबू में इकट्ठो करो त आबू रोड ताईं पंहिंजो ठाहिणो पए। उहो बि ॾींहुं ईंदो, सभु ऑफर कंदा कि असांजा मकान में अचो। बाबा चईंदा आहिनि हाणे थोरे समय में आहे न, आबू रोड में मथे या हेठि, अलाए मथे या हेठि ॿई, जेका बि घर वारा आहिनि न, लौकिक घर वारा हुते, उहो बि बाबा खे घर ॾेई हली वेंदा, उहो बि ऑफर कंदा असांजे घर में अचो। कलकत्ता जो विक्टोरिया ग्राउंड तव्हांखे तयारु करे ॾींदा, चईंदा अचो पधारो, धीरे धीरे आवाज़ फैलंदी। बाबा हिकु बार चयो न, कलकत्ता मां प्रत्यक्षता थींदी, विदेश मां आवाज़ दिल्ली में ईंदी, पोइ बाबा चई पर कलकत्ता मां बि प्रत्यक्षता थींदी। त बाबा चवनि था कलकत्ता जो विक्टोरिया ग्राउंड तव्हांखे तयारु करे ॾींदा, चईंदा अचो पधारो, धीरे धीरे आवाज़ फैलंदी। हाणे इहे त सम्झंदा आहियो न कि इहे कोई कमु न आहे, है न? इहे कोई कमु न आहे। ब्रह्मा बाप जे अव्यक्त थियण खां पोइ एतिरो संगठन चयो,
ये ॾिसी करे बलियारी वेंदा आहिनि। छो जो ब्रह्मा बाबा जे समय त केॾा थोरा हुया साकार में, है न। साकार में त ॾाढा थोरा हुया न, थियणा बि हुया थोरा। छो जो हुन समय त ज़्यादातर अची करे बाबा सां गॾु रोटी खायो, बाबा सां गॾु ॻाल्हायो, बाबा सां गॾु बाबा जी गोद वठो। त हुन समय अगरि हेॾा वार थी वञनि हा त कीअं पॉसिबल थिए न। हाणे बि बाबा अव्यक्त में ईंदा हुया त कुझु माण्हू स्टेज ते वेंदा हुया त केॾे माण्हुनि जो संकल्प हलंदो हुयो न, पोइ बि उहो पाठ हलणो हुयो, हलियो। त साकार बाबा जे समय त ॾाढा थोरा हुया, ज़्यादा हुजनि हा त पोइ साकार तन त थक, भले उहा शिव बाबा त न थकनि हा, ब्रह्मा बाबा बि चवनि हा, लेकिन शरीर खे त रेस्ट ॾियणो पवंदो आहे न। त बाबा चवनि था कि हाणे ब्रह्मा बाबा जे अवक्त थियण खां पोइ एतिरो संगठन चओ, इहे ॾिसी करे बलियारी वेंदा आहिनि। 81 में त केतिरा ई हुया, हाणे त ॿियो ई बलियारी वेंदा हूंदा बाबा। अव्यक्त में हाणे त पाठ पूरो थी वियो। हाणे जॻह संस्था टुटंदी आहे, हिते वधंदी रहंदी आहे। दुनिया वारनि जो अगरि कोई गुरु शरीर छॾे वठे ऐं ॿियो वेह त कई माण्हू मञदा, कई न मञदा, टुटी पवंदी आहे न संस्था। हिते त वधंदी रहंदी आहे। इहे कमाल ॾिसंदा आहिनि सभी पंहिंजे पंहिंजे शुद्ध संकल्प सां, सहयोग जी शक्ति सां, संगठन जी शक्ति सां सेवा कई। पंहिंजे शुद्ध संकल्प सां, सहयोग जी शक्ति सां, संगठन जी शक्ति सां सेवा कई न। भले साकार में न कई, मनसा त कई। सभी जगह सां निमंत्रण मिलंदो आहे। ये राष्ट्रपति भवन असांजो घर थी वेंदो, थी वियो आहे न। ॾिस, राष्ट्रपति घर बाबा जो घर थी वियो आहे न। छो जी अॼु जी राष्ट्रपति बि बाबा खे यादि कंदी आहे। उते बाबा जो कुझु न कुझु त रखियो ई हुन हुते, है न। रोज़ु हुते मुरली ॿुधंदी हूंदी वो राष्ट्रपति, रोज़ु हुते मुरली ॿुधंदा हूंदा, योग कंदा हूंदा। त बाबा जो घर त थी वियो आहे न। ॾिसो, बाबा 81 में चयो हुई। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, पंहिंजे खे सिधा दिलि तख़्त नशीन सम्झंदा आहियो। ये दिलि तख़्त सॼे कल्प में सिवाय हिन संगम युग जे काथे बि प्राप्त न थी सघंदो आहे। ये दिलि तख़्त सॼे कल्प में सिवाय हिन संगम युग जे काथे बि प्राप्ति न थी सघंदो आहे, काथे बि प्राप्ति न थी सघंदो आहे न। ये दिलि तख़्त सॼे कल्प में हिन संगम युग जे अलावा ॿियो काथे बि असांखे प्राप्त न थी सघंदो आहे। दिलि तख़्त ते केरु वेही सघंदो आहे? जंहिंजी दिलि में सदा हिकु दिलाराम, जंहिंजी दिलि सदा हिकु दिलाराम सां लॻी रहे, उहो ई दिलि तख़्त ते वेही सघंदो आहे। हिकु बाप ॿियो न कोई। अहिड़ी स्थिति में रहण वारनि जे लाइ स्थान आहे दिलि तख़्त। त कंहिं स्थान ते रहंदा आहियो? त कंहिं स्थान ते रहंदा आहियो? बाबा जे दिलि में रहंदा आहियूं असां। त कहिड़ी ख़ुशी हुजणी खपे कि भॻवान जे दिलि में असां रहंदा आहियूं। अगरि तख़्त छॾे ॾिनो त फांसी जे तख़्ते ते हली वेंदा। अगरि बाबा जो दिलि तख़्त छॾे छॾियो त फांसी जे तख़्ते ते हली वेंदा। जन जन्मांतर जे लाइ माया जी फांसी में फसी वेंदा। बाबा खे छॾियो, इन करे कॾहिं बि कोई बि ॻाल्हि थिए न,
तव्हांखे अगरि कोई दिलि शिकस्त बि थींदो हुजे, कुझु लॻंदो हुजे अलाए छा थो थिए, त बाबा खे यादि करे बाबा खे चइजो, बाबा अॼु अलाए कीअं थो लॻे, अगरि मूंखां ग़लती थी हुजे त मूंखे क्षमा कजो, है न, त ठीकु थी वेंदो। या अगरि ग़लती हूंदी या ॿियो कुझु हूंदो त उहो बाबा ठीकु करे छॾींदो, है न। असांजो हर सेकेंड ॾाढो अति इंद्रिय सुखमय हुजिणो खपे, ख़ुशी वारो हुजिणो खपे, बाबा सां साथ वारो हुजिणो खपे। छो जी कॾहिं बि स्टॉप थी सघंदो। अगरि बाबा जो दर तक छॾियो त माया जी फांसी में फसी वेंदो। इहे त आहे बाप जो दिलि तख़्त या माया जी फांसी जो तख़्त। छा किथे रहिणो आहे, हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई यादि न अचे, पंहिंजो शरीर बि यादि न अचे, है न। हिकु बाप जे सवाइ ॿियो कुझु यादि न अचे, पंहिंजो शरीर बि यादि न अचिणो खपे। अॼु बि बाबा चई न, असांखे एतिरो ट्रांसपेरेंट थियणो आहे कि असांजी आत्मा इमर्ज रूप में रहे वञे। हिन जे लाइ न रोज़ु पंहिंजे शरीर खे इहे सोचो, मुंहिंजो शरीर जीअं त ख़तमु थी वियो, जली वियो। इहे अभ्यास अगरि तव्हां करे सघो त, है न, कि असांजो शरीर जली वियो, हाणे सिर्फ़ु मां आत्मा लाइट आहियां। जॾहिं असांजो स्थूल शरीर जली वेंदो त असांजो लाइट जो शरीर रहंदो। लाइट जे शरीर में विच में ब्रुकुटी में आत्मा चमके थी, त हीअं त आत्मा ईअं बि तव्हां अभ्यास करे सघंदा आहियो। त बाबा चवनि था कि हाणे बाबा जे सवाइ ॿियो कुझु बि यादि न रहे, पंहिंजो शरीर बि न, बसि मां आत्मा ऐं बाबा। केतिरो अभ्यास करिणो पवंदो न, तॾहिं असांखे अंत में कुझु बि आवाज़ूं अचनि, कुझु बि थींदो रहे, बसि असांखे बाबा ई यादि रहे। अगरि देह बि यादि आई त देह सां गॾु पोइ देह जो संबंध, पदार्थ, दुनिया सभु पुठियां अची वेंदा आहिनि। तव्हां कॾहिं इमेजिन कजो, है न, कीअं, मतिलबु कोई असांखे कॾहिं कॾहिं कोई ॻाल्हि, कोई चीज़ अहिड़ी यादि ईंदी आहे कि हुन चीज़ जे ज़रिए असां ॿियो किथे पहुची वेंदा आहियूं। विदिन हिकु सेकेंड असांखे लॻंदो आहे मां हिते किथे पहुची वियमि, मूंखे छा यादि आयो, हुन सां हुनजो कनेक्शन, हुन सां हुनजो कनेक्शन, हुन सां हुनजो कनेक्शन, अलाए किथे जी किथे बुद्धि पहुची वेंदी आहे। त देह बि यादि न रहे, बसि बाबा, है न। छो जे देह सां गॾु देह जो संबंध, पदार्थ, दुनिया, ओ सभु ॿिया चीज़ूं पुठियां यादि ईंदी वेंदियूं। जरा संकल्प रूप में बि अगरि सूक्ष्म धागो जुटल हूंदो त पंहिंजी तरफ़ खीचे वठंदो। हिन करे मनसा वाचा कर्मणा में कोई बि सूक्ष्म में बि रस्सी न हुजे, सदा मुक्त रहो, तॾहिं ॿियनि खे बि असां मुक्त करे सघंदासीं। अॼुकल्ह सॼी दुनिया माया जे जाल में फसी करे तड़पे थी। उन्हनि खे हिन जाल सां मुक्त करण लाइ पहिरियों स्वयं खे मुक्त थियणो पए न। ॾिसो, कंहिंजो कोई बि संबंधी शरीर छॾे वठंदो आहे, है न। स्पेशली सोचो अगरि कोई लेडीज़ अञा वीचारी कमाईंदी बि न हुजे ऐं हुनजे हस्बैंड शरीर छॾे, उनजी हालत ॾिसो छा थींदी आहे, है न। ऐं हिकु त उहो पंहिंजी मेंटल स्टेज खे संभाले कि मुंहिंजो पति न आहे, ॿियो हुनजा ॿार, ॿियो हुनखे संभालण जी ज़िम्मेवारी, है न। ॿियो दुनिया वारनि जा ताना, दुनिया वारनि जी नज़र,
है न। चइण में त माण्हू चईंदा आहिनि हा वीचारी जो पति न आहे, शरीर छॾे छॾियईं, लेकिन मदद करण लाइ त कोई न ईंदो आहे, है न। ॿियो अलॻि अलॻि दृष्टि वृत्ति सां ॿियो ॾिसनि, ऐं अगरि हुनजो बुद्धि योग भॻवान सां बि छुजी अॼुकल्ह त माण्हू सोचंदा आहिनि न पति मतिलबु भॻवानु, ईअं ई सोचंदा आहिनि न पति शादी थी वई मतिलबु मां हाणे मुंहिंजी सॼी ज़िम्मेवारी पति खणंदो, है न। उहो समय न आहे अॼुकल्ह, है न। अॼुकल्ह पति जे भरोसे न हली सघंदा आहियूं, भॻवान जो भरोसो तव्हांखे भॻवान जो हथु पकिड़े करे ई हलणो आहे, चाहे पति आहे या न आहे, है न। त छो जी कॾहिं बि अॼुकल्ह कुझु बि थिए थो न, पतो थोरी थो लॻे दुनिया में, है न, कीअं माण्हू हली थो वञे। अगरि उन समय असांखे पहिरों खां ई अभ्यास हूंदो त उन समय उहो इंसानु संभली वेंदो, न त सोचो हिकु साथ पैसो किथां ईंदो, ॿार कीअं पलंदा, ऐं ॿियो हिकु तरीक़े सां हुनजो हस्बैंड त माण्हू सोचदा आहिनि न भई हिकु साथी हूंदो आहे न, हुन जी जॻह अगरि भॻवान खे पहिरों खां ई साथी न ठाहे रखियनि त उहा जॻह खे बि फिल करिणो आहे। ॿियो माण्हू अलॻि अलॻि कोई चईंदो ॿी शादी कर, हीअ कर, त हुनजी हालत छा थींदी, छा मेंटल स्टेट ते हूंदो उहो इंसानु। त दुनिया वारनि खे ॾिसो, पंहिंजे खे ॾिसो, असां केतिरो ख़ुदि खे बाबा जी तरफ़ एकाग्रचित करे वेठा आहियूं। दुनिया में कुझु बि थिए त बि असां बाबा सां जुड़ियल आहियूं न, कोई बि परिस्थिति खे असां पार करे सघंदा आहियूं न। त बाबा उहे ई चवनि था कि ॾिसो हाणे असांजो कोई बि संकल्प रूप में बि अगरि किथे बि सूक्ष्म धाॻो जुटल हूंदो त पंहिंजी तरफ़ खींचदो, इन करे सुठी रीति चेक करे छॾियो। असांखे संबंध त निभाइणो ई आहे सभिनि सां, लेकिन मनसा वाचा कर्मणा कोई बि सूक्ष्म रस्सी बाबा जे सिवाय कंहिंसां जुड़ल न हुजणी खपे। पहिरियों बाबा ऐं बाक़ी सभु सेवा, है न। त सदाकाल जे लाइ असां अगरि हिन मोह सां मुक्त रहंदासीं, बाबा ईअं नथा चवनि था पंहिंजी गृहस्थी न संभालो, लेकिन उहो जो मोहवश संभालंदा आहिनि न, उहो जो हिन रीति संभालंदा आहिनि कि मुंहिंजो पति सभु कुझु आहे, इहो आहे, मुंहिंजी माउ पीउ सभु कुझु आहिनि, मुंहिंजा ॿार ई सभु कुझु आहिनि, हिन रीति न संभालो। सदा मोह सां मुक्त रहो, विकारनि सां मुक्त रहो, तॾहिं त असां समय ते ॿियनि खे बि मुक्त करे सघंदासीं न, है न। अॼुकल्ह सॼी दुनिया माया जे जाल में फसी करे तड़पे थी वीचारी। उन्हनि खे इन जाल सां मुक्त करण लाइ पहिरियों असांखे ख़ुदि खे मुक्त करिणो पवंदो, सूक्ष्म संकल्प में बि बंधन न हुजे। जेतिरो निर्बंधन हूंदो ओतिरो पंहिंजी ऊची स्टेज ते स्थित थी सघंदो, है न। ॾिसो हिन सां सिखी सघंदा आहिनि न। ॾिसो शंकर पार्वती हुया, भले शंकर एॾो शक्तिशाली हुया त बि पार्वती देवी जो हुई, उन्हनि खे पंहिंजी शक्ति बि त हुई। भले पति केतिरो बि शक्तिशाली हुजे, भॻवान ई छो न हुजे, भॻवान ई मञंदा आहिनि न शंकर खे त माण्हू, त बि पार्वती में एॾी शक्ति त हुई कि ख़ुदि खे संभाले सघे, ख़ुदि जी कोई बि ॻाल्हि में ख़ुदि ई पंहिंजी शक्तियुनि खे बि यूज़ करे सघे। चाहे राधे कृष्ण खे ॾिसो त इहे देवी देवताउनि जो एग्ज़ाम्पल छो ॾींदा आहिनि। इहे त अगरि पार्वती सोचे मुंहिंजो पति एॾो शक्तिशाली आहे, मूंखे शक्ति जी छा ज़रूरत आहे, लेकिन न, हुननि खे बि शक्ति हुई, हीअं चाहे कोई कुझु बि हुजे, पति हुजे, माउ पीउ हुजनि, लेकिन हर हिकु इंडिविजुअल एतिरो शक्तिशाली हुजणो खपे, एतिरो समझदार हुजणो खपे कि समय ते अगरि कंहिंजा माउ पीउ बि न आहिनि, पति बि न आहे, ॿार बि न आहे, कुझु कोई बि न आहे, त उहो शक्तिशाली स्थिति में स्थित थी करे पंहिंजो कमु, पंहिंजो जीवन जी सघे। जेतिरो निर्बंधन हूंदो ओतिरो पंहिंजी स्टेज ते स्थित थी सघंदो। छो जी पति त हमेशह चाहींदो न मां वॾो,
अगरि पत्नी भॻवान खे बि मञी करे हलंदी न त किथे किथे पति इहे बि चई छॾंदो की मां वेठो आहे न, तूं भॻवान ते एतिरो छो थी वञे। इहे बि थींदो आहे, कलयुगी दुनिया आहे न, किथे किथे पति इहा बि चई छॾंदा आहिनि कि मां वेठो आहे न, मां तुंहिंजो भॻवानु आहियां, मां सभु कुझु कंदमि। त इहे सभु बि इन्हनि ॻाल्हियुनि में न वञिणो खपे न। भॻवान खां वॾो त कोई न थी सघंदो आहे। त बाबा चवनि था जिते बंधन हूंदो त ऊचो चाहींदे बि न वञी सघंदासीं, है न। पुरुष जाति ईअं किथे किथे सम्झंदी आहे कि भले उहो बि भॻवान खे मञंदो हुजे, लेकिन हुनजी पत्नी भॻवान खे अॻियां रखे पति जे, किथे किथे पुरुष खे इहो बि सुठो न लॻंदो आहे, है न। ज़्यादा अगरि भक्ति में वई न त बि उनखे सुठो न लॻंदो। ॿियूं ॻाल्हियुनि में अॻियां वञे उहो बि न लॻंदो आहे, लेकिन भॻवान सां बि ज़्यादा अगरि उनखे भॻवान ते विश्वास रखे हले पति खां ज़्यादा, त बि कंहिं पति खे सुठो न लॻंदो आहे। त इहे बि बंधन आहे न। त इहे बि किथे किथे नारी शक्ति खे अॻियां न वधणु ॾींदो आहे। नारी खे शक्तिशाली ठाहिण वारो ई भॻवानु आहे, तॾहिं त नारी जी एॾी महिमा आहे। लेकिन अगरि नारी कंहिं पुरुष खे भॻवानु मञंदी त दासी थी वेंदी आहे, है न। त नारी खे शक्ति छो चईंदा आहियूं, छोजी उहो भॻवान खे अॻियां रखंदी तॾहिं उहा शक्ति रहंदी। अगरि उन पुरुष खे अॻियां रखी त दासी थी वेंदी पोइ। त इन करे बाबा असांखे चवनि था सदा हर प्रकार सां निर्बंधन रहो, तॾहिं ऊची स्थिति में स्थित थी करे हली सघंदव। बाबा हाणे चवनि था, बाबा ॿी पार्टी सां ॻाल्हाइनि था, सभी पंहिंजे खे हिन विश्व जे अंदरि सर्व आत्माउनि सां चुनी हुई श्रेष्ठ आत्मा सम्झंदा आहियो। इहे सम्झंदा आहियो कि स्वयं बाबा असांखे ठातो, पंहिंजो ठातो अथई, है न। इहे सम्झंदा आहियो कि बाबा असांखे पंहिंजो ठातो अथई। बाबा विश्व जे अंदरि, बाप विश्व जे अंदरि केतिरी थोरी आत्माउनि खे चुनियो अथई, है न। बाबा पूरे विश्व जे अंदरि असां केतिरी थोरी सी आत्मायूं आहियूं जेके बाबा चुनियो अथई, पंहिंजो ठातो अथई। उन्हनि मां असां श्रेष्ठ आत्मा आहियूं। पूरे विश्व जे अंदरि ॾिसो केतिरी आत्मायूं बाबा खे ॼाणंदियूं आहिनि, बाबा खे पहचानंदियूं आहिनि, ऐं उन्हनि मां असां बि केतिरी थोरी आत्मायूं बाबा जी ॻाल्हियुनि खे सम्झी सघंदियूं आहिनि, जीवन में धारण करे हली सघंदियूं आहिनि। मतिलबु पंहिंजो जीवन बाबा जे अॻियां समर्पित करणु केतिरी थोरी सी आत्मायूं। ई संकल्प कंदा ई अनुभव थींदो आहे, अतीन्द्रिय सुख जी प्राप्ति थींदी आहे न। ज्ञान त ॾिसो एकता आहे कि पूरी दुनिया जे हिसाब सां एतिरी थोरी सी आत्मायूं सम्झंदियूं आहिनि कि असां आत्मायूं आहियूं, असांजो पीउ परमात्मा आहे। एतिरी थोरी सी आत्मायूं बाबा जो ठही करे हलंदियूं आहिनि, बाबा जे घर में ईंदियूं आहिनि या पंहिंजे घरनि में ई बाबा खे यादि कंदियूं आहिनि। पूरी दुनिया जे हिसाब सां थोरी सी आत्मायूं, उन्हनि थोड़नि मां बि थोरी सी आत्मायूं बाबा जी हर ॻाल्हि खे सम्झी करे जीवन में धारण करे हलंदियूं आहिनि, है न। त उन जे हिसाब सां अगरि तव्हां उन्हनि थोरी सी आत्मायूं आहियो जो कि बाबा जी हर ॻाल्हि खे सम्झी करे जीवन में धारण करे हलंदा आहिनि। बाबा जी ॻाल्हियूं छा आहिनि, सिर्फ़ु इहे ई त आहे भई पहिरियों जीवन कीअं जीबो आहे। ॾिसो अॼुकल्ह जा माउ पीउ जेका आहिनि उहे ॿारनि खे सेखारींदा आहिनि। अगरि उन्हनि खे पतो लॻे उन्हनि जो ॿारु ईअं सोचंदो आहे, ईअं ॻाल्हाईंदो आहे, ईअं कमु कंदो आहे, त उहो उनखे सम्झाईंदा न, है न। लेकिन काथे काथे माउ पीउ में बि उहो अवगुण हूंदो है न, काथे काथे माउ पीउ में बि उहो अवगुण हूंदो आहे। त ऐं उहो चवंदा आहिनि कि असां नथा करे सघूं त असां पंहिंजे ॿारनि खे त सम्झायूं। मतिलबु सही ॻाल्हि त पतो आहे माण्हुनि खे थोरी बहुत, तॾहिं माण्हू चवंदा आहिनि असांखे त पतो आहे सभु कुझु। कंहिंखे बि ज्ञान ॾियो न त सभु चवंदा आहिनि असां सभु ॼाणंदा आहियूं, लेकिन आत्मायूं करे नथी सघनि।
अगरि उहे हुन दुनिया हिन कलयुगी दुनिया में अगरि उहे हलनि त माण्हू पैसो ज्यादा न कमाए सघे, माण्हू ॿारनि खे संभाले न सघे, है न। माण्हू चवंदा आहिनि क्रोध त करिणो पवंदो आहे, न त के कीअं संभालंदासीं, लोभ त करिणो पवंदो, न त कीअं कमाई कंदासीं, मोह त रखिणो पवंदो, ॿारनि खे पंहिंजो ठाहे करे रखूं, भॻवान खां बि छुड़ाईंदा आहिनि। कंहिंजो ॿार अगरि जास्ती भॻवान तरफ़ पंहिंजो भॻवान खे ठाहे करे हले न त हुनखे उतां बि कढंदा, हुनखे मूवी ॾेखारींदा, पिक्चर ॾेखारींदा, होटलनि में वठी वेंदा, घुमाइण वठी वेंदा, अहिड़ी अहिड़ी दुनियावी चीजूं ॾेखारींदा कि हुनखे भॻवान सां दिमाग़ उथी वञे हुनजो। त माण्हू ड्रिजदा आहिनि काथे कंहिं भगत न ठही वञे। त ॾिसो पहिरियों दुनिया पहिरियों जे हिसाब सां चलो ठीकु आहे, लेकिन हाणे जी दुनिया में त भॻवान जो ठही करे हलण ई सुठी ॻाल्हि आहे। पहिरियों बि सुठी ॻाल्हि हुई, पहिरियों माण्हू एॾा संन्यास गृहस्थी सुठी हुई, हाणे त गृहस्थी बि मज़ो न आहे न, ऐं आहे त बि संबंधनि ते विश्वास रखी न हली सघंदा आहियूं न। त हाणे भॻवान जो सर्व संबंध ठाहे करे हलणु ज़रूरी आहे। त बाबा असांखे चवनि था कि दुनिया जे हिसाब सां ॾिसो, उन हिसाब सां तव्हां पंहिंजो जीवन ॾिसो, त तव्हांखे पंहिंजे जीवन में अतीन्द्रिय सुख जी अनुभूति थींदी आहे। हीअ अनुभव कंदा आहियो, अतीन्द्रिय सुख जी अनुभूति थींदी आहे या ॿुधो आहे, प्रैक्टिकल में कॾहिं अनुभव थियो आहे कि हिन दुख जी दुनिया खां मां परे केॾी सुख जी दुनिया में बाप दादा सां गॾु वेठी आहियां, अव्यक्त वतन में देह खां न्यारी। थोरो समय जे लाइ त थींदो हूंदो, भले कर्म क्षेत्र में ईंदा आहियो त थोरो अटेंशन रखिणो पवंदो आहे, कर्म क्षेत्र में बि अनुभव थी सघंदो आहे, अटेंशन रखिणो पवंदो आहे न। अॼुकल्ह त सभु घर में अकेला अकेला ई था रहनि, न सस जो झंझट, न निणान ॾेराणी जो बि आहे, कंहिंजो बि झंझट थोरी आहे अॼुकल्ह माण्हुनि खे। सभु माण्हू अलॻि अलॻि ई रहनि था, कोई साथ बि रहंदो हूंदो त बि साथ रहनि था त बि मिली जुली करे सम्झी करे हलंदा हूंदा, हलणो ई आहे, है न। अकेलो रही करे बि माण्हू छा कंदो। त उन हिसाब सां ॾिसो, तव्हांखे अतीन्द्रिय सुख जो अनुभव थींदो आहे। बाबा चवनि था प्रैक्टिकल अनुभव आहे या सिर्फ़ नॉलेज आहे, शुजी ज्ञान अर्थात समझ, समझ जो अर्थ थी आहे अनुभव में लाइण। बाबा चवंदा आहिनि असांखे ज्ञानी न ठहिणो, ज्ञान स्वरूप ठहिणो। ज्ञान मतलब सिर्फ नॉलेज, ज्ञान स्वरूप मतलब उनखे पंहिंजे कर्मनि में लायो, उहो अनुभव में असांजे हर कर्म बोल संकल्प में उहो चीज अनुभव में अचे, अनुभव में लाइणो आहे। ॿुधण ॿुधाइण अलॻि चीज आहे, अनुभव करण अलॻि चीज आहे। ॿुधण ॿुधाइण अलॻि चीज आहे, अनुभव करण अलॻि चीज आहे। ये श्रेष्ठ ज्ञान आहे अनुभवी थियण जो, ये श्रेष्ठ ज्ञान आहे, ये श्रेष्ठ ज्ञान आहे ही अनुभवी ठहिण जो मतलब हिन सां असां अनुभवी थींदा आहियूं। द्वापर खां अनेक प्रकार जो ज्ञान ॿुधियो ऐं ॿुधायो, है न। द्वापर खां असां अनेक प्रकार जो ज्ञान ॿुधो बि ऐं ॿुधायो बि, ॿियनि खे बि ॿुधायो। जो अधु कल्प कयो उहा हाणे बि कयो त छा वॾी ॻाल्हि आहे। जो अधु कल्प असां कयो उहा हाणे बि कयो त छा वॾी ॻाल्हि आहे। ये श्रेष्ठ ज्ञान अनुभवी ठहिण जो आहे। द्वापर खां असां अनेक ज्ञान ॿुधिया आहिनि, लेकिन प्राप्ति थोरी थी, परिवर्तन थोरी थियो। तॾहिं त माण्हू सभु चईंदा आहिनि कि हा पतो आहे पतो आहे पतो आहे। हिते असां जॾहिं चईंदा आहिनि न कि बाबा ईअं था चवनि, तॾहिं त बाबा चईंदा आहिनि पहिरियों सभिनि खे ॿुधायो कि असां आत्मा आहियूं परमात्मा। पहिरियों
बाप जो परिचय जेसि ताईं हुननि जे दिमाग़ में न वेंदो तेसि ताईं इहे सम्झंदा न कि बाप ईअं थो चए। है न, भक्ति मार्ग में बस चईंदा आहिनि त माता पिता असां बालक तुंहिंजा, लेकिन अगर वो सच्ची में सम्झनि कि हा कृष्ण असांखे ईअं थो चए या जंहिं बि रूप में भॻवान खे मञंदा आहिनि त उहो माण्हू कर्मनि में लाहे सघंदा आहिनि। कई माण्हू इहे सोचदा आहिनि न कृष्ण ईअं चई कृष्ण ईअं चई, त कई माण्हुनि खे उहो अंदरि लॻंदो आहे अच्छा मुंहिंजो कृष्ण ईअं थो चए, मुंहिंजो राम ईअं थो चए, मुंहिंजो फलानो ईअं थो चए, मुंहिंजो साईं ईअं थो चए, त उन्हनि खे उहो दिलि सां लॻंदो आहे त उहो फटाफट करे वठंदा आहिनि, है न, उहो फटाफट करे वठंदा आहिनि। त हिते त असांखे डायरेक्ट ऑल माइटी शिव बाबा भॻवान ईअं थो चए त असां झट करे वठंदा आहियूं न, त जो अधु कलाक कयो उहो हाणे बि कयो त छा वॾी ॻाल्हि आहे। हिन करे सिर्फ़ ज्ञान ॿुधो न, हुनखे कर्मनि में लायो। नई जीवन नयो युग, नई जीवन नयो युग, नई दुनिया जे लाइ नयो ज्ञान, त हिन जी नवीनता ई तॾहिं आहे जॾहिं अनुभव में लायो। हिन जी नवीनता ई तॾहिं आहे जॾहिं अनुभव में लायो, है न। त बाबा असांखे चवनि था जीवन में कि हिन ज्ञान जी नवीनता ई तॾहिं आहे जॾहिं असां हिनखे अनुभव में लाहींदासीं, है न, जॾहिं असां हिनखे अनुभव में लाहींदासीं तॾहिं त नवीनता आहे न, न त माण्हू चईंदा ॿिए ज्ञान वांगुर आहे, है न त माण्हू चईंदा ॿिए ज्ञान वांगुर आहे। हिकु हिकु शब्द आत्मा परमात्मा चक्र, कोई भी ज्ञान जो शब्द अनुभव में लायो, रियलाइजेशन करो, आत्मा आया ये अनुभव थे, परमात्मा जो अनुभव थे, इनखे चइबो आहे नवीनता। आत्मा जो परमात्मा जो सृष्टि चक्र जो हिननि जो अनुभव थियणो खपे। हिन जे लाइ असांखे कर्म कंदे हुए वीचार कंदा हलो, वेही करे वीचार करण जो समय न आहे। अगर तव्हां सोचदा कि हा मां वेही करे कुछ कਰਾਂ, मनन चिंतन कुछ पढ़ा, है न, ये समय ना आहे। हाणे छा जो समय आहे, भई कर्म कंदे हुए ईअं सोचो कि हा मां आत्मा ईअं करां थी, ॾिस आत्मा कीअं हथनि सां ईअं कमु करे थी, हाणे आत्मा आत्मा ईअं ॿुधो, हाणे ॾिसां थी ब्रह्मा बाबा मम्मा कीअं पुरुषार्थ कई, मम्मा बाबा चलो मम्मा त चलो त बि, लेकिन ब्रह्मा बाबा खे कॾहिं वेही करे तपस्या करण जो समय मिलियो हूंदो? सोचो तव्हांजा घणा ॿार आहिनि, तव्हांखे ॿिनि ॿार हिकु पति जा ई सॼो ॾींहुं संकल्प हलंदा रहंदा आहिनि। ब्रह्मा बाबा जे त केतिरा ॿार हुया, है न, मम्मा बाबा साकार में त पालना उन्हनि ई कई न, ॿार ईंदा हुया ज्ञान वठी करे हली वेंदा हुया पंहिंजे घर गृहस्थी में, त बाबा खे त ख़्याल रहंदो हूंदो न कि ॿारनि खे कोई तकलीफ़ त न आहे, सुठी रीति ज्ञान में हलनि था, कीअं था हलनि, न ही सभु थींदो न। भई तव्हांजे त घणा ॿार घणा संबंधी, चलो कोई हिकु खानदान वॾो बि अगरि पंहिंजे पूरे खानदान जे बारे में बि सोचे मुंहिंजो फलानो पुटु, मुंहिंजो फलानो संबंधी, मुंहिंजो फलानो संबंधी, सभिनि जे लाइ ख़्याल करे, त बि केतिरा ॿार, चाहे ज्यादा हिकु खानदान में घणा हूंदा। लेकिन ब्रह्मा बाबा त ॾिसो जॾहिं शिव बाबा जी प्रवेशता थी, कीअं सभु ॿार शिव बाबा से मिलण ईंदा हुया, पोइ ब्रह्मा बाबा खे सभु ॾिसणो पवंदो हूंदो न, कीअं ईंदा, काथे वेहींदा, कुझु खाइण लाइ ॾियणो आहे, कीअं ज्ञान भई सम्झी करे वेंदा,
कीअं पोइ उन्हनि खे शिव बाबा त ज्ञान ॾेई हली वेंदा, लेकिन पोइ कीअं उन्हनि खे सम्झाइणो आहे, है न, सुठी रीति सां। ऐं अञा ब्रह्मा बाबा मम्मा खुद ई पहिरीं बार ॿुधनि था। मम्मा त चलो त बि थोड़ा देरी सां आया, लेकिन ब्रह्मा बाबा मम्मा खे ड्यूटी ॾिनई न की हाणे हिननि, छोजी मम्मा झटि सम्झी पिया वञनि, पोइ ब्रह्मा बाबा मम्मा खे ड्यूटी ॾिनई कि ज्ञान खे सुठी रीति सम्झायो। शिव बाबा जो चई वञे हुनखे सुठी रीति एक्सप्लेन मम्मा करे सघंदा हुया, त हिन करे त मम्मा अॻियां हली आहे, छो जो शिव बाबा जे शब्दनि खे उहे सम्झी करे माण्हुनि खे सहज रीति सम्झाइनि पिया भई ज्ञान छा आहे, है न। त ही सभु बि त ॾिसणो पवंदो हूंदो न, पोइ कंहिंखे कंहिं रीति सम्झाइणो आहे, कंहिंखे कंहिं रीति, कंहिंजे घर में छा प्रॉब्लम, कंहिंजे घर में छा प्रॉब्लम, कंहिंखे कहिड़ी ख़ातिरी करणी आहे, कंहिंखे कीअं हलाइणो आहे। ऐं नंढा नंढा ॿार ईंदा हुया, कंहिंमें कहिड़ो संस्कार आहे, तव्हां त 2 ॿारनि खे संभालंदे हुए न, अॼुकल्ह माण्हू परेशान थी वेंदो, हिकु ॿार जे अंदर ई छा थो हले पतो नथो लॻे, हुनजा वीचार, हुनजो संग, छो जी हिते मनुष्य सोचदो आहे मां करां, भॻवान जे भरोसे हुनखे भॻवान सां जोड़े करे हलो, तव्हां बि भॻवान खे यादि करो त हुनजे मन में छा थो हले उहो बि तव्हांखे सम्झ में अची वेंदो। त बाबा असांखे चवनि था हिन ज्ञान में नवीनता ई छा आहे, नयो ज्ञान, नई रात, नयो परिवार, सभु कुझु नयो आहे, त नवीनता आहे न, आत्मा आया ये अनुभूति आहे, परमात्मा जो अनुभव आहे, हिनखे चइबो आहे नवीनता। भक्ति जो फल हाणे ज्ञान मिलियो आहे, भक्ति कई असां शिवलिंग जे अॻियां पाणी चढ़ायो, अक धतूरा चढ़ाया, फूल चढ़ाया, पतो न आहे छा आहे उहो, हाणे सम्झ में आयो मां आत्मा आहियां, उहो मुंहिंजो पिता आहे, मूंखे शुद्ध मन सां, एकाग्रचित बुद्धि सां उन्हनि खे उनजे यथार्थ नाम रूप उन्हनि जे धाम में यादि करणो आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झे, इहे ई खीर चढ़ाइण थी वियो। घड़ी घड़ी सचे मन सां यादि करे बाबा ते सचो प्योर खीर चढ़ायो, है न। प्योर खीर चढ़ाइण मतलब शुद्ध मन सां, एकाग्रचित बुद्धि सां बाबा खे यादि करणु। मिलावटी खीर मतलब मन में ॿिया संकल्प बि हुजनि ऐं बाबा खे यादि करो। असली अक धतूरा चढ़ाइण मतलब पंहिंजी कड़वाहट ॾियण, गुलाब जो फूल ठाहिण मतलब बाबा खे यादि करे गुण धारण करे ख़ुदि गुलाब जो फूल समान ठहो, है न। त असली में त इहो आहे न, त बाबा असांखे चवनि था भक्ति जो फल हाणे असांखे ज्ञान मिलियो, भक्ति जो फल छा मिलियो आहे, ज्ञान। त अहिड़े ज्ञान जे अनुभवी मूर्त ठहो, अर्थात हिनखे स्वरूप में लाए। चौथो पॉइंट आहे, चौथी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, सभु विजयी रतन आहे न, विजय जो झंडो पक्को आहे न, विजय असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। इहो मुख सां नारो न, लेकिन प्रैक्टिकल जीवन जो नारो आहे। छा आहे, विजय असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे, कल्प कल्प जा विजय, हाणे जी बार न, हर कल्प अनगिनत बार जा विजयी आत्मा आहियां, अहिड़ी विजयी सदा हर्षित रहंदा आहियो। सदा कोई बि ॻाल्हि थिए न जीवन में, हुनमें घबराइण खां त तव्हां इहे सोचो मां विजयी आत्मा आहियां, मां कहिड़ी आत्मा आहियां, मां विजयी आत्मा आहियां। है न। त बाबा असांखे चवनि था हाणे जी न, हर कल्प जी अनगिनत बार जी विजयी आत्मा, अहिड़ी विजयी आत्मा सदा हर्षित रहंदी, हार जे अंदर दुख जी लहर हूंदी आहे, हार जे अंदर
दुख जी लहर हूंदी आ, सदा विजयी जो हूंदो वो सदा खुश रहंदा, कॾहिं बब कंहिं सर्कमस्टेंसिस भी दुख जी लहर में न ईंदा, कॾहिं बि कहिड़े बि सर्कमस्टेंसिस जे समय उन्हनि जे जीवन में दुख न ईंदो, है न। त उन लाइ छा रखिणो, रोज सुबुह जो उथी करे पंहिंजे मस्तक ते विजय जो तिलक लॻाए, दुख जी दुनिया सां किनारो थी वञे, राति ख़तम थी प्रभात में आयो त दुख जी लहर कीअं अची सघंदी आहे। राति ख़तम थी वई, सुबुह थी वियो त दुख जी लहर कीअं थी सघंदी आहे। विजय जो झंडो सदा लहराईंदो रहे, है न, विजय जो झंडो सदा लहराईंदो रहे। विदाई जे समय बाबा असां सां दीदी जी सां ॻाल्हाइनि था, बाप दादा बि प्रेम जे बंधन में बंधल आहिनि, टुटण चाहिनि त बि टुटी न सघंदा, इन करे भक्ति में बि बंधन जो चित्र ॾेखारियो आहे। प्रैक्टिकल में प्रेम जे बंधन में अव्यक्त हूंदे हुए बि बंधण पईंदो आहे बाबा, है न। प्रैक्टिकल में बाबा अव्यक्त बाप दादा शिव बाबा ॾिसो असांजे प्रेम जे बंधन में बंधल आहिनि, अव्यक्त बाप दादा शिव बाबा, त हिन करे बाबा सां दीदी जी खे चवनि था, प्रैक्टिकल में प्रेम जे बंधन में अव्यक्त हूंदे हुए बि बंधन पईंदो आहे, व्यक्त सां छुड़ायो वो बि छुटी न सघंदा, है न। साकार पाठ पूरो थी वियो, अव्यक्त थी वियो त बि छुटी नथा सघनि न, श्री बाबा खे सभिनि सां प्रेम, इन करे तव्हां बि बंधन में आहियो, बाप बि बंधन में, विदेशियुनि जी और इशारो करे बाबा चवनि था इहे बि तपस्या करनि था न, ॾींहं व राति, हिन करे ही त जादू लॻाए ॾिनो आहे न, इनखे त हिन करे ई त चईंदा आहिनि जादू लॻाए छॾियो अथनि, है न। शिव बाबा ॾिसो केॾा जादूगर आहिनि, हिकु बार कंहिंखे अगरि आत्मा समझी परमात्मा खे यादि करे जो अनुभूति थींदी आहे, बाबा खे यादि करे हिकु बार उहो टेस्ट लॻी वञे आत्मा खे, त घड़ी घड़ी खिचावट थींदी आहे न, लेकिन उहो खिचावट ईअं न की जॾहिं वियऊं यादि करूं तॾहिं, भले बैठक योग बि करणो खपे, लेकिन कई बार माण्हू चईंदा आहिनि न कि एॾो सुठो योग लॻियो उथण जो मन ई न पियो करे, त तव्हां उथी करे बाबा सां डिस्कनेक्ट छो था थियो। जीअं अव्यक्त बाप दादा जे समय माण्हू चईंदा आहिनि न हा बाबा आया हुया, बाबा मिलन थी वियो, हा बाबा ईंदा अॼु बाबा ईंदा, इहे असां लैंग्वेज ॾिसूं, अॼु बाबा ईंदा, अॼु बाबा छा ईंदा, बाबा त असां सां गॾु ई आहिनि, त इहा पंहिंजी सोच जेको अगरि सदाई सोचंदो हुजे कि बाबा त मूंसां गॾु आहे, मां कॾहिं बि बाबा खे हेठि बि सॾु करे सघंदो आहे, एतिरो असांजे अंदरि ताक़त आहे, एतिरो तव्हां में अञा हाणे हिन संगम युग ते बाबा बि बंधल आहिनि, तव्हां जॾहिं चाहियो अव्यक्त वतन खे हेठि लाहे सघंदा आहियो, निराकारी दुनिया खे हेठि लाहे सघंदा आहियो, जॾहिं चाहे ख़ुदि मथे वञी सघंदा आहियो, एतिरी तव्हां में ताक़त आहे ऐं तव्हां करे बि सघंदा आहियो, लेकिन कॾहिं जॾहिं तव्हां बि दिल सां सभु कुझु बाबा खे ॾेई करे बाबा जी हर श्रीमत ते हलंदव न, त बाबा बि बंदिजी वेंदा आहिनि, तव्हां व्यक्त वतन खे बि हेठि लाहे सघंदा आहियो, है न, निराकारी दुनिया खे बि हेठि लाहे सघंदा आहियो, त एतिरो जादू आहे, त बाबा चवनि था विदेशियुनि जी तरफ़ इशारो करे बाबा चवनि था कि बि ॾींहुं राति तपस्या में लॻिया रहनि, हिन करे चइबो आहे जादू लॻाए छॾियो,
अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।